अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अल्लाह ताला तव्हां लाइ आसानी पैदा कंदो। तव्हां सुबुह जो सवेल उथिया हो, ही उहो टाइम आहे जंहिंमें अल्लाह ताला रहमत जा दरवाज़ा खोलींदो आहे ऐं चवंदो आहे को मूंखां पुछण वारो, आहे को मूंखां सुवाल करण वारो। अॼु असांजो मौज़ू जेको आहे सो इन लिहाज़ सां अहम आहे त इन जो जेको टॉपिक आहे उहो आहे रब असां खां 100 सुवाल पुछा आहिनि त इन जा जवाब ॾियो। या जेकॾहिं अंग्रेज़ी में चवां त अल्लाह 100 मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स फॉर पैराडाइज़ एडमिशन। जे उर्दू में चवां त अल्लाह ताला खे 100 सवालात जनरल में दाख़िल, लेकिन सिंधीअ में असांजो टॉपिक रखियो आहे रब जा इंसान खां 100 सुवाल। बाक़ाइदे उहे 100 क्वेश्चन्स क़ुरान में आया आहिनि। हाणे मां तव्हांखे अलाह जा उहे सभई 100 सुवाल अॼु तव्हांखे मां ॿुधाईंदुसि असांखे छा थो चवे। इनशाला हे 2 कलाकनि जो प्रोग्राम आहे, विच ते कुझु एडवर्टाइज़मेंट हलंदी। पंहिंजो कमु बि कयो ऐं थोरो इन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधो, छो त इहे जवाब असांखे अॼु ॾियणा आहिनि अलाह खे। मरण खां अॻे अलाह असां खां पुछे थो। ऐं इन्हनि सुवालनि जो सबबु छाजे करे आहे, छाकाणि त अलाह ते वरी माण्हू ॾोह था ॾियनि त इहे अलाह चाहे हा त असां ईअं न कयूं हा। बहरहाल प्रोग्राम जी इब्तिदा कयूं था। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद व अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलाह ते माण्हू ॾोह कीअं था ॾियनि, हे ॿुधो छा था चवनि सूरतल अनाम में। सयक़ूलु लज़ीना अशरकू, जेके न शिरकु कनि था अलाह खे छॾे ॿियनि खां घुरनि था। हिंदू वरी पंहिंजे वलियुनि जी मूर्तियुनि खां घुरनि था, असां वरी मौलनि खां घुरूं था। त इहे चवंदा त लौ शा अल्लाह, जे अलाह चाहे हा मां अशरक न, त असां कीअं शिरक छो कयूं हा। वला आबाउना, न असांजा वॾा कनि, वला हरमना मिन शइ, न वरी असांखे हराम शयूं इस्तेमालु कयूं। अलाह असांखे झलियो छो न, असांखे ओॾीमहिल चाहे त सभु कुझु करे पिए सघियो। त इन्हीअ ते अलाह पाक क़ुर में 100 सुवाल ॾिना आहिनि। चए थो त कज़ालिक कज़्ज़बल लज़ीन में क़बिलहुम, चए थो इहा ॻाल्हि त अलाह ते ॾोह ॾियणो आहे, इहा अॻे ई कंदा आया आहिनि। हता ज़ाकू बासना, पोइ जॾहिं मुंहिंजो अज़ाब चखियऊं न पोइ ढरा थिया। हाणे जो सुवाल नंबर पहिरियों शुरू थिए, चए थो कुल हल इंदकुम मिन इल्मिन फतुख़रिजूहु लना। चए थो पहिरीं ॻाल्हि त इहा जो ॻाल्हि कयो था त अलाह असांखे रोके, क़ुर मां ॾेखारियो किथे उन त न रोकियो आहे, तव्हांखे कोन रोकियो अथई। छा तव्हांजी माना मर्ज़ी आहे त अलाह लही अचे ऐं हथ में डंडो खणी पोइ कुटे त पोइ माना चवां थी असांखे रोके थो। चए थो तव्हांखे इन बारे में इल्मु आहे, फतुख़रिजूहु लना, कढी ॾेखारियो। इन ततबियून इल्ला ज़न, तव्हां क़ुर पढ़ो कोन था, धुकनि ते ॻाल्हायो पिया था। वरी अंतुम इल्ला तख़रुसून, वरी हुन धुकनि ते पंहिंजी स्टोरियूं था ठाहियो। त अलाह चए थो मां तव्हांखे न झलियो आहे, जे तव्हां पढ़ो कोन था। हाणे अलाह पुछे थो सुवालु ॿियो, चए थो कुल हल मिन शुरकाइकुम मई यब्दू उल ख़ल्क़, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, छा हिन काइनात जे क्रिएशन में उन्हनि जो को हिसो आहे? छा हिन दुनिया खे पैदा कयो आहे ऐं सुम यूईदू, या वरी हुनखे वरी पैदा करे सघनि था? अलाह चए थो मां तव्हांखे जवाबु ॾियां, कुल इल्लाह यब्दउल ख़ल्क़, अलाह या जंहिं हिन क्रिएशन खे पैदा कयो आहे, यूनिवर्स खे पैदा कयो आहे, ज़मीन खे पैदा कयो, सुम यूईदू, वरी हिनखे पैदा करे सघे थो। अन्ना तूफ़कून, पोइ अंधा थी काॾे था भटको, कहिड़ियूं था ॻाल्हियूं कयो? वरी थो अलाह पुछे सुवाल नंबर 3, जवाबु ॾियणा आहिनि तव्हांखे। कुल हल मिन शुरकाइकुम मई यहदी इलल हक़, छा जिन खे तव्हां अलाह खां सॼो था, छा इहे तव्हांखे अॼु बि हिदायत कनि था सिधे रस्ते जी? कुल इल्लाह यहदी लिल हक़, चओ त इहा हिदायत रब थो करे, छो त क़ुर अॼु मौजूदु आहे, नबी साईं जी सुनत मौजूदु आहे। अफ़ मई यहदी इलल हक़, पोइ जेको इहो तव्हांखे हिदायत ॾिए थो, जेको तव्हांखे रस्तो ॾसे थो, हक़ ऐं युतब, त उन जी इबादत कजे, उन जो हक़ आहे त उन जी इबादत कई वञे, उन जी ॻाल्हि मञी वञे। मन ला यहदी, या जेको जंहिं क़ुर कोन ॾिनो आहे, जंहिं सुनत कान ॾिनी आहे, उन जे चवण ते हलिजे उन खे इला ऐं योहदा, हालांकि ख़ुदि हिदायत जा तलबगार हुआ। फमा लकुम, पोइ तव्हां छा थिया, तव्हांखे छा थियो आहे? कई फ़तकूं, इहे कहिड़ा था फ़ैसिला कयो, या डिसीशन कीअं था कयो? वरी अलाह साईं पुछे थो, सुवालु पुछंदो, फ़इलम यस्तजीबू लकुम, जिन खे तव्हां सॼो था, सॾो त कोन ॾींदव। फ़अलमू, पोइ त भला घटि में घटि इन ते एग्री कयो ऐं मञो, अन्नमा उनज़िल बि इल्मिल्लाह, त हीउ जेको क़ुर शरीफ़ आहे न, हिन जो आहे जेकॾहिं हीउ तव्हांखे जवाबु नथा ॾेई सघनि त पोइ ॼाणो त अन्नमा उनज़िल बि इल्मिल्लाह, क़ुर पाक अलाह जे हुकुम जे इल्म सां नाज़िल थियो आहे। व अन ला इलाहा इल्लाहू, ऐं हुन सां को बि शरीक कोन्हे, सभु कमु हू अकेलो करे थो। पोइ हल अंतुम मुस्लिमून, पोइ सुवाल थो पुछे अञा मञींदव कोन मञींदव, पंहिंजो इस्लाम ते ईंदव कोन ईंदव? मन कान युरीदुल हयात दुनिया,
पोइ बाक़ी हिकिड़ो माण्हू अचे थो बसि मां हिते अमीर थियां, सेठ थियां, पैसा थियनि। ठीकु आहे, अलाह फरमाए थो जेकॾहिं को दुनिया ई चाहे थो वज़ीनत आहे उनजो ऐश अशरत नुवफ़ इलैहिम आमालहुम फ़ीहा, पोइ उन में खे बि असां ॾियूं था माण्हुनि खे। ॾिसो अमीर थी था वञनि, ठगियूं करे, चोरियूं करे अरब कमाइनि था। वहूं फ़ीहा ला युबख़सून, इन में असां कोन खुटाईंदासीं पर हिसाब त वठंदासीं। वरी सुवालु आहे, या अय्युहन्नास उज़्कुरू नेमतल्लाहि अलैकुम, ए इंसानो अलाह तव्हांजे मथां केॾी नेमत कई, अखियुनि जी नेमत, खाइण जी नेमत, रिज़्क़ जी नेमत, शयुनि जी नेमत, पाणीअ जी नेमत। हाणे सुवालु थो पुछे, हल मिन ख़ालिक़िन ग़ैर अल्लाह यज़्क़ु मिन समावत, त छा अलाह खां सवाइ का ॿी हस्ती ॿुधायो जेका तव्हांखे आसमान ज़मीन मां रिज़्क़ ॾिए थी? इहो जेको मिटीअ में दाणो विझो था, 100 सलाह निकिरनि था, इहो अलाह कयो आहे या कंहिं ॿिए अची तव्हांखे कयो आहे? ला इलाहा इल्ला हू, तंहिंजे करे चओ त हू अलाह ई हिकिड़ो आहे जेको सभु पावर हुन वटि आहिनि। फ़अन्ना तूफ़कून, पोइ ॿियनि दरनि ते काॾे था भटकंदा वतो अलाह जे दर खे छॾे जेको तव्हांखे साह जे रग खां वेझो आहे। सुवालु पुछियो अथई, वरी थो सुवालु पुछे, अमन हूअ कानितुन अना लैल साजिदऊं व क़ाइमन, चए थो सुवालु आहे त तव्हां जवाबु ॾियो त हिकिड़ो शख़्स आहे जेको ॾींहुं राति जो सजदा थो करे, अलाह जो तहजद पढ़े थो, यहज़ुरुल आख़िरत, ऐं सॼा जेके अमल करे थो आख़िरत खे नज़र में रखे करे थो, डिॼे थो आख़िरत खां, व रजू रहमत रबी, ऐं उन सां गॾोगॾु अलाह जी रहमत खे पोकाईंदो रहे थो। पोइ चए थो त कुल हल यस्तवी लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून, पोइ छा इहे ॿई सुवालु आहे, ॿई बराबरि आहिनि? जेके ॼाणनि था ऐं जेके नथा ॼाणनि? ॼाणनि उहे था जेके अलाह जी ॻाल्हि ॿुधनि था, ॼाणनि उहे था जो रसूल जी सुनत खे अमल कनि था। इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब, इहा ॻाल्हि त उहे ई सम्झनि जेके अकुल वारा हूंदा। तंहिंजे करे अलाह ताला फरमायो आहे, लक़द यस्सरनल क़ुरान लिज़िकिर फ़हल मिन मुद्दकिर, चए थो असां क़ुर खे आसान कयो आहे सम्झण वास्ते, केरु आहे सम्झण वास्ते? या जो पंहिंजे मफ़हूम कयां त चए थो हे जेको कोर्स जो किताबु आहे इहो हर लेवल जे माण्हूअ खे पास थियण जे लाइ आसान ठाहियो आहे। आलिम हूंदा उहे बि उन जे लेवल ते, हिकिड़ो ॿकरियूं चारींदड़ ॿकरार हूंदो, हिकिड़ो मज़दूर जंहिंखे सिंधी बि कान थी अचे, उहो बि जेकॾहिं इन कोर्स जे किताब खे जे पढ़ी नथो सघे त केरु हुनखे पढ़ी ॿुधाईंदो त पास थी वेंदो, उन ते अमल कंदो। त तंहिंजे करे अलाह साईं वरी फरमाए थो, वल फजर व लयालिन अशर व शफ़े वल वतिर व लैल इज़ा यसिर, हीअ कसम थो अलाह साईं खणे जेको आहे सो 10 रातिनि जो, 21 ऐं 32 जो राति जॾहिं चुरे थी। हल फी ज़ालिका कसम लिज़ी हिजर, चए थो अकुल वारनि लाइ सुवाल थो करे, अकुल वारनि लाइ हिन कसम में तव्हांखे इम्पॉर्टेंस नथी मिले? माने सभु शयूं अलाह पंहिंजूं ॻाल्हियूं थो करे। अलम तर कई फ़फ़ल रबुक बि आद, त तव्हांखे इहो ॾिसण में न आहे त आद सां कहिड़ी अलाह जुठ कई? अलाह पुछे थो। हाणे वरी सुवाल थो पुछे, अफ़रई तूं मां तहरसून, चई भला इहो त ॿुधायो त जेको तव्हां हीउ ॿिज पोखियो था ऐं जेको ज़मीन मां सलाह निकिरंदा, कमन निकिरे थो, कपह निकिरे थी, हर क़िस्म जी शइ ज़मीन साॻी आहे। अंतुम तज़रऊनहू अम नहूं ज़ारियूं, अलाह चए थो पोइ इहो जेको ॿिज मां फाड़े ऐं इहे जेके मां सलाह कढां, इहे तव्हां था कढो या अलाह चए थो मां थो कढां? सुवालु आहे अलाह जो न। हाणे 8 9 सुवाल ते पहुची विया आहियूं। पुछे थो त तव्हां ॾिसो जेके तव्हां इहे ॿिन्हिनि में पोखूं कयो था, त इन मां जॾहिं सलाह निकिरनि था त छा इहे तव्हां कढो था या नहुन ज़ारून या असां कयूं था? वरी ॿियो थो सुवालु पुछे, अफ़रई तुमुल माल लज़ी तशरबून, हे जेको पाणी न तव्हां पियो था, अंतुम अंशातुम शजरत हा अम नहुन मुंशियून, त पोइ जेके तव्हां पाणी पियो था या जेके हे जेके तव्हां वणनि खे जेको इहो पाणी पहुचे थो या छा, इहे केरु थो करे? तव्हां था कयो? इहो पाणी तव्हां ठाहियो आहे? तव्हां अलाह जो पाणी पियो था, कंहिं ठाहियो आहे? ऐं उन खां पोइ चए थो अंतुम अंज़ल तुम मिनल मुज़िन, ऐं हे जेको ककरनि मां असां मींहुं वसायूं था, छा तव्हां हुते गॾु करे रखियो आहे या अलाह चए थो अम नहुन मुंज़िलून, या असां हिन ककरनि मां हेठि लाहियूं था? लव नशा जल न उजाजन, चए थो जेकॾहिं मां ककरनि मां पाणी हेठि न लाहियां त तव्हां छा थी वञे? सॼो बरपट थी वञे। फलोला तशकुरून, पोइ तव्हां शुकुर बि अलाह जो नथा कयो? चए थो सोचियो त सही त अलाह कम केॾा थो करे, तव्हां अलाह जे दर खे छॾे ॿिए दर ते नातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। वरी अलाह फरमाए थो, इन लज़ीन युल्हिदून फी आयातिना, अलाह चए थो जेके क़ुर जी आयतुनि खे या त पढ़नि ई कोन था या वरी उन्हनि मां के ग़लति मानाऊं कढनि था, ला यख़फ़ून अलैना, चए थो मूंखां लिकल कोन्हनि के। अफ़मई, हाणे पुछे थो सुवालु, चए थो जेको युल्का फिन्नार ख़ैरुन, छा जेको जहन्नम में वञी पिया उहो बहितर आहे? अमई याती आमिनन यौमल क़ियामत, या जेको अमुन में अचे थो, इज़त सां अचे थो क़यामत जे ॾींहं ते?
छा इहो बहितर आहे? कहिड़ो बहितर आहे? पुछे थो असांखां। ए मलू मां शे तुम इन मां तहमलू न बसीर, ऐं जेको आहे सो तव्हांखे वणे त पंहिंजो जेको वणे अमल कयो, लेकिन जेको कयो था अलाह हुनखे ॾिसे वेठो। वरी सुवाल थो पुछे। हाणे मां ॻणिया कोन्हनि पर 12 13 ते पहुची आहियां। 100 सुवाल तव्हांखां अलाह साईं पुछंदो। अम मित ख़ज़ूमिन दून ई ओलिया, चए थो तव्हां अलाह खे छॾे ऐं ॿियनि खे कारसाज़ सम्झो था। फल्लाहु अल वली, जॾहिं की अलाह आहे दोस्त, वहूअ युहिल मौता, जेको मोहन खे जहिड़ो थो करे। तव्हांखे अञा शादी छोकिरीअ जी कान थी आहे त किथे न हुनजा ॿार, उहे ॼण आहिनि ई कोन। उन खां पोइ हुनखे औलाद थिए थो त हिकिड़ी जेका शइ हुई कान उहा पैदा थो करे, त उहो अलाह उन्हनि जो दोस्त आहे। हाणे उनखे छॾे तव्हां अहिड़े अलाह खे छॾे ॿियनि दरनि ते वञो था। वहू अलाह कुल शइ क़दीर, अलाह हर क़िस्म जा कम करे थो, हर शइ ते क़ादिर आहे। उहो ई आहे जेको तव्हांजा जेके सुवाल उघाईंदो। वरी सुवाल थो पुछे, अम लहुम शुरकाऊ शरऊ लहू मिन दीन मालम याज़न बिहिल्ला, चई छा इहे जेके अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, छा इन्हनि दीन ॾिनो आहे तव्हांखे? छा दीन में तव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॾसियूं जेके अलाह कोन कयूं? मिसाल चवंदा असांखां घुरो, असां मरी वञूं तॾहिं बि असांखां घुरिजो, तव्हांखे चई विया आहिनि। ऐं जेको हिनजी अलाह इजाज़त तव्हांखे इन्हनि चयो आहे। वलौला कलमतुल फ़सल, चए थो जेकॾहिं मूंखे न तव्हांखे इहा ढिर ॾियणी न हुजे हा लकुज़िय बैनहुम, त मां इते ओतिरी तव्हां सां हिसाब करे छॾियां हा। पर अलाह खे ढिर ॾियणी आहे, छाकाणि त जेसिताईं मरंदा कोन। व इन ज़ालिमी लहुम अज़ाबुन अलीम, हे मां हिकिड़ो मफ़हूम थो कयां, लफ़्ज़ी माना कोन थो कयां, पर हिकिड़ो पॉइंट थो ॾियां सुवाल जी। ऐं जेके ज़ालिम आहिनि इन्हनि खे अज़ाब अली मिलंदो। अम यकुलू नफ़्तर अलाह कज़िबा, हाणे अलाह चवनि था त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में त अलाह जे मथां कूड़ थो वणे, पर हिते माना असां कंदासीं त इहे जेके माण्हू शिरक कराइनि था, चवंदा इहो मौली बाबा कूड़ थो वणे अलाह ते, ईअं कोन्हे, असांखे सॼी ख़बर आहे। चवंदा फ़इन यशा इलाह यख़्तिम अला क़ल्बिक, अलाह चाहे त तव्हांजे दिलि ते ठपो हणे। व यम अलाहुल बातिल, अलाह बातिल खे मिटाईंदो आहे। पोइ इहो हिकल हक़ बि कलमाती, ऐं पंहिंजे कलमनि सां हक़ खे साबित कंदो आहे। इनहू अलीम बिज़ाती सुदूर, अलाह दिलनि खे बि ॼाणे थो। वरी अलाह पुछे थो, अम मितख़ज़ मिमा यख़्लुक़ु बनातियूं व असफ़ाफ़ूं बिल बनीन, वरी चवनि था त जेके फ़रिश्ता आहिनि अलाह जूं धीअरूं आहिनि, त चए थो पुछे थो सुवाल थो पुछे त चए थो त छा जेके अलाह साईं जेके अलाह लाइ तव्हां चओ था धीअरूं आहिनि ऐं तव्हांखे पुट थो ॾिए? वरी चवनि था वकालू लव शाह रहमान मां अबदना, चए थो चवंदा त जेकॾहिं अलाह असांखे चाहे हा न त असां इन्हनि खां दुआऊं कोन घुरूं हा। अलाह चाहे ई कोन, अब कीअं छा करे? माना अलाह अचे ऐं तव्हांखे चए थो बाबा ईअं न कयो। चए थो मालहम बि ज़ालिक मिन इल्मिन, चए थो इन्हनि वटि इन ॻाल्हि जो इल्मु न आहे, छो त क़ुर में त चए थो मां चई चुको आहियां तव्हांखे इहो कमु कोन थो थिए। इनहुम इला यख़्रुसून, इहे कूड़ हणी कहाणियूं था ठाहिनि। चवंदा त अलाह चाहे त असीं हिननि जी अलाह चए थो न ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो पिनी ॻोह ॿिया, त जेको पिनो था न ॿियनि दरनि ते, त चवंदा त जेकॾहिं अलाह असांखे झले हा त हीउ छो पिनऊं आहे? त पोइ चए थो मालहम बि ज़ालिक मिन इल्म, इन्हनि खे इल्मु कोन्हे, छो त अलाह जो क़ुर पढ़नि ई कोन था। इनहुम इला यख़्रुसून, पोइ बग़ैर इल्म जे जेको ठकाव था ॾियनि शयुनि जा। चए थो भला हल अम आतईनाहुम किताबम मिम क़ब्लिही फ़हुम बिही मुस्तमसिकून, चई भला छॾियो हिन क़ुर खे छॾियो, पर ॿियो को हिननि वटि किताब आहे छा हिन खां अॻु में जंहिं ते हीअ चंबड़िया पिया आहिनि त अलाह हीअं करणु ज़रूरी आहे? हालांकि हिंदुनि में मां पढ़ियो आहे वेदनि में उनखे बि मना आहे त तव्हां जेको सो भॻवान खां सवाइ जेको सो ॿिए कंहिंखे न सॼो। बलकालू इना वजना आबाना अला उमतियूं, पर छा था चवनि? हे बुज़ुर्ग असांखे सेखारिया बा, बुज़ुर्गनि खां इहो कमु हले पियो थो, माना इहा ई आहे। छा चवंदा? बलकालू चवंदा इना वजदना, असां ॾिठा आबाना अला उमतियूं, इन धंधे में असां पंहिंजे वॾनि खे ॾिठो। व इना अला आसार मुख़्तदूं, असां त उन्हनि जे हलंदासीं चवण ते। हे अलाए कहिड़ी तव्हां नई ॻाल्हि था असांखे कयो, असांजा वॾा ॾाढा इहो कमु कंदा, चवंदा ईअं था चवनि। अलाह फरमाए थो इनल मुजरिमीन फ़ी अज़ाब जहन्नम ख़ालिदून, इहे मुजरिम आहिनि। छो त अलाह कावड़ थो करे न, ॾिसो मूं तव्हांखे सम्झायो अलाह इन शिरक ते छो थो कावड़ करे। मिसाल मां तव्हांखे अॻु में बि ॾिनो त हिकिड़ी औरत हुजे, केॾी बि सुहिणी हुजे, कपिड़ा सुहिणा पाए, मुड़ुस जी ख़िदमत करे, खाधो खाराए, पर हुनजा तइलुकात कंहिं माण्हू सां हूंदा त उहो मुड़ुसु बर्दाश्त कंदो, हुनजो खाधो हुनजी सुहिणाइप हुनजा कपिड़ा कॾहिं कोन कंदो। पर जे माई चवंदसि न का ॻाल्हि कान्हे का, जेको उहो माण्हू आहे न उहो त तुंहिंजो पको यार आहे, माना तुंहिंजो दोस्त आहे, उहो कंदो क़बूल। अलाह ताला बि इहा शइ कोन थो करे, खणी केॾो बि वॾो अलाह जो प्यारो हुजे उन नाले ते अलाह सां शिरक कयो। सो ॻाल्हि इहा आहे त अलाह फरमाए थो त इनल मुजरिमीन फ़ अज़ाब जहन्नम ख़ालिदून, इहा मुजरिम आहिनि जेके जहन्नम में हमेशह रहंदा, इहे ॿाहिरि कोन निकिरंदा। ला युफ़तर अनहुम वहुम फ़ी मुबलिसून, ऐं
जहनम जो अज़ाब हुननि तां खुटायो कोन वेंदो, माना रिसेस न मिलंदनि थोरी देरि लाइ। वमा ज़लम ना हुम, अलाह चए थो असां ते असां इहो ज़ुल्म कोन कयो, वला किन कानू हुम ज़ालिमीन, पाण ते ज़ुल्म कयो अथनि जो अलाह खे छॾे ॿियनि जे दरनि तां घुरंदा। जॾहिं जहन में रड़ियूं कंदा, पेन थींदनि, सूर थींदा, पोइ उते जहन में जेको इंचार्ज दारोगो आहे उनजो नालो आहे मालिक, त उन खे सॾींदा। वनादू या मालिक यग्ज़ अलैना रबुक काल इन्नकुम माकिसून, त चवंदा मालिक खे चवंदा त मालिक रब खे चईसि त असांखे ख़तमु करे छॾे, त हू चवंदो काल इन्नकुम माकिसून, न अञा तव्हां हिते हमेशह लाइ रहंदो। हाणे ॾिसो न, हाणे शिरको कोन था कनि, न त मालिक खे चवंदा मालिक तूं असांखे ख़तमु करे छॾ, चवंदा रब खे वञी चओ त असांखे ख़तमु करे असांखे मारे छॾे, हे अज़ाब कोन था सही सघूं, त हू चवंदो काल इन्नकुम माकिसून, न इहो तव्हांजो अज़ाब अब जारी रहंदो। लक जे ना कुंबिल हक़, तव्हां ॾे क़ुर पाक अलाह मोकिलियो हो, अलाह जो रसूल हक़ सां मोकिलियो हो, उन में मौजूदु आहे इंस्ट्रक्शन त हे कयो ही न कयो, वला किन अक्सर कुमल हक़ कारून, लेकिन तव्हांखे क़ुर खां नफ़रत अई, क़ुर खां नफ़रत कोन था कनि, उनजे हुकुमनि खां नफ़रत अई, न कॾहिं पढ़ंदा हुओ न माना कंदा हुओ, वधि में वधि तव्हां अरबीअ में पढ़ी वेंदव जॾहिं की तव्हां अरब कोन्हो कयो, छो त क़ुर जी माना आहे त अलाह छा थो चए, अबरमू अमरन फ इन्ना मुबरिमून। हाणे इहा मूंखां माना नथी अचे, थोरो ज़हन मां निकिरी वई, इन खे छॾियां थो, वक़फ़े में मां मोबाइल में माना ॾिसी पियो ॿुधाईंसि, वापसि ईंदुसि। स्लाइड नंबर आहे 24। अॻिते थो अलाह पुछे अम यह सबून अन्ना ला नस्म सिरहूं व नजवाहूं, चई तव्हां इहो सम्झो था, सुवाल थो पुछे त असां तव्हांजो जेको इहो दिलि में आहे ॻाल्हि या जेका सुसपुस कयो था असां कोन था ॿुधूं, भला व रुसुलना लदहि यक्तबून, चए थो मुंहिंजा तव्हां वटि वेठा आहिनि रसूल, माना फ़रिश्ता जेके सभु लिखंदा वञनि था, जीअं लिखंदा त अलाह ताईं उहा इंफॉर्मेशन पहुची थिए करे। तंहिंजे करे वरी ईसाई चवंदा अलाह खे पुटु आहे, ईसा अलैहिस्सलाम पुटु करे छॾनि, वरी जेको आहे सो हज़रत उज़ैर खे वरी उहो पंहिंजो अलाह करे छॾनि, ऐं ईसा अलैहिस्सलाम खे पुटु माना अलाह, ऐं पंहिंजो जेको आहे सो हिंदुनि जेके इन्हनि वटि नव जेके उतार आया उन्हनि खे वरी भॻवानु करे छॾियो, हालांकि उहे सभु नबी आहे। हाणे तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो चए त अलाह खे जेकॾहिं पुटु हुजे हा त अलाह जो रसूल चए थो मां छा कयां, चए थो कुल इन कानिल रहमान वलदुन, चए थो जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त तव्हां ॿुधायो न त जे मुंहिंजे रहमान रब खे पुटु हुजे हा त अन्ना अव्वल आबिदीन, त आऊं तव्हां सभिनी खां उन जो इबादत कयां, उनखे सजदो कयां, चए थो पुटु वारा थी वियो। सुभान रब समावात वल अर्द, अलाह अहिड़े एब खां पाक आहे जेको ज़मीन आसमान जो रब आहे, रबिल अर्श, ऐं रब आहे अर्श जो, अम्मा यसफून जो अलाह ते कूड़ था हणो त अलाह खे पुटु आहे। वरी चवनि था माण्हुनि खे धोखो था ॾियनि, बाबा उमत आहियूं असां भई जहन में वेंदासीं, 2-3 ॾींहं ॾही वरी असां बची शफ़ा ते निकिरी वेंदासीं। अलाह पुछे थो वकालू लन तमसन नार इला अयामन महदूदा, चवनि था त जहन में वरी चंद ॾींहं हूंदासीं। कुल अलाह पुछे थो अतख़ुस्तुम इंद अल्लाह अहदा, सुवाल चए थो छा तव्हां अलाह सां एग्रीमेंट कई आहे छा, ॾेखारियो एग्रीमेंट, जेकॾहिं आहे एग्रीमेंट फलई युख़लिफ़ अल्लाह अहदहू, त पोइ अलाह हुन एग्रीमेंट ते हलंदो, उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कोन कंदो। अम तक़ूलू अलाह माला तालमून, या इहे तव्हां अहिड़ो अलाह ते कूड़ था ठोको जंहिंजी तव्हां वटि इल्मु कोन्हे, इल्मु आहे क़ुर, किथे ॾेखारियो क़ुर में आहे त 2-3 ॾींहं रही तव्हांखे मां जहन मां कढी ॾिनुसि। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां जारी रखंदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां वरी वापसि तव्हांखे वठी थो वञा, जेका सूरतुल ज़ुख़्र जी आयत नंबर 80 हुई, जेका स्क्रीन अचे, जंहिंमें मां माना न करे सघियोसि। अम अबरमू अमरन फ इन्ना मुबरिमून, इहा मां ज़हन मां निकिरी वई, पोइ मां हिनखे चेक कई, इन जी माना आहे त छा इन्हनि का रिथ रथी आहे अलाह जे ख़िलाफ़ु, फ इन्ना मुबरिमून, पोइ चए थो मां बि रिथ रथी आहे, मां बि तव्हां हिकिड़ी का प्लानिंग कई आहे न मुंहिंजे ख़िलाफ़ु, आउं बि तव्हांजे ख़िलाफ़ु प्लानिंग थो कयां। हाणे हलूं था जिते असीं छॾियो। अच्छा, हाणे हे जेको चवनि पिया त असांखे बाहि चंद ॾींहं जहन में वेंदासीं, त अलाह पुछे थो त छा तव्हां अलाह सां एग्रीमेंट कई आहे, अम तक़ूलून अलाह माला तालमून, या अलाह ते कूड़ था हणो ऐं तव्हांखे इल्मु कोन्हे को, चए थो अलाह अॻिते थो चए कुल अंतुम आलम अमिल्ला, चई तव्हांखे वधीक ख़बर आहे या अलाह खे वधीक ख़बर आहे, पुछे थो सुवाल। तव्हां था चओ त असीं जहन में वञी 2-3 ॾींहं रही निकिरी वेंदासीं, त चए थो किथे आहे ॾेखारियो न, या कंहिं त चए थो कुल अंतुम आलम अमिल्ला, तव्हां वधीक इल्मु था रखो या अलाह वधीक रखे,
चए थो वमन अज़लम मिमन कतम शहादतन इंदहू मिन अल्लाह, चए थो उन खां वधीक ज़ालिम केरु आहे जेको क़ुर जी आयतूं लिकाए थो। वम अल्लाह बि गाफ़िल अम्मा तामलून, अल्लाह गाफ़िल न आहे जेको अमल कयो। छो त क़ुर में जॾहिं बि अचे थो जहनम ईंदा ख़ालिदून फ़ीहा, माना हमेशह रहंदा। उन खां पोइ फरमाए थो, अलाह पुछे थो सुवाल, अम हसिब तुम, छा तव्हां इहो सम्झो वेठो आहे अन तदख़ुल जन, जन्नत में घिड़ी पवंदो। वलमा यातिकुम मसुल लज़ी ख़लऊ मिन क़बुल, तव्हां खां मां उहो इम्तिहान न वठंदुसि जेको ॿियनि खां वरितो अथव। माना पेपर में वेहण खां सवाइ तव्हां जन्नत में ईंदव। हीउ जेको तव्हांजो पेपर हले पिए थो, इहो पेपर में तव्हांखे सुवालनि जा जवाब ॾियणा आहिनि ऐं उहो तव्हां खां सुवालु पुछियो, तव्हां कमु करिणो आहे। हीउ पेपर CSS खां वधीक मुश्किल आहे, पर जेकॾहिं क़ुर पढ़ंदव, कोर्स खे सुठो पढ़ंदव, पास थी वेंदव। त चए थो अम हसिब तुम अन तदख़ुल जन, सुवाल थो पुछे त तव्हां इन जन्नत में घिड़ी वेंदव। वलमा यातिकुम मसउल लज़ीन ख़लऊ मिन क़बलकुम, त तव्हां खां उहो इम्तिहान न वठंदुसि, उहे तकलीफ़ूं या आज़माइशूं न ॾींदुसि जेके तव्हां खां अॻु में ॾिनी अथनि। छा तव्हां वरी स्पेशल तव्हांखे सिंग आहिनि जो तव्हांखे मां जन्नत में घिड़ी। ऐं अम हसिब तुम अन तदख़ुल जन्नत, वरी थो सुवालु पुछे त तव्हां सम्झंदा इन जन्नत में घिड़ी पवंदो। वलमा यालमिल्लाहु लज़ीन जाहिदू मिनकुम व यालम साबरीन, ऐं तव्हां खां इहो इम्तिहान मूं वरितो ई न आहे त कहिड़ा जान ऐं माल अलाह जे रस्ते में करण लाइ तयारु आहिनि ऐं कहिड़ा आहिनि जेके इन कम लाइ मुड़ुसु माण्हू था थियनि। यानी तव्हां हिकिड़ो ज़ालिम आहे, तव्हां उनजे ख़िलाफ़ु कुझु बि कोन कंदव, वेठा हूंदो हाणे मां तव्हांखे जन्नत वठी वेंदुसि, तव्हां जमायत ठाहींदव। ऐं हाली फ़िलहालु त जमायत नथी थिए, इंडिविजुअली त तव्हां कंदव न, कुझु पैसो ख़र्चु करे कंहिं ग़रीब जी मदद कंदव, पैसो ख़र्चु करे कंहिंजे कोर्ट मां जान छॾाईंदव। ऐं जेकॾहिं कंहिंसां ज़ुल्म केरु करे थो, को वॾेरो करे थो, त उन ॾे 10 ॼणा गॾिजी वेंदो, साईं तव्हांखे वोट न ॾींदासीं, हे ज़ुल्म आहे, तव्हां कयो भली, बाक़ी वोट न ॾींदासीं। इहा आहे न जन्नत जूं निशानियूं। अलाह फरमाए थो अंतुम अंज़लतुमूह मिनल मुज़िन अम नहनुल मुनज़िलून, चाहे जेको बारिश जो पाणी आसमान मां असां था वसायूं या तव्हां था वसायो, तव्हां था वसायो। इन लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां पुकारियो था, इबादुन अमसालकुम, उहे बि तव्हां वांगुरु मुंहिंजा मोहताज बाना आहिनि, उन्हनि मूंखां घुरियो आहे। यानी शाह लतीफ़ चए थो न त पंहिंजो ॾातार त तूं ॿिया मिड़ई मङणा, मींहं मुदाए था वसंदा सदा वसी तूं, माना अलाह खां सा ॿिया सभु अलाह खां घुरनि था। सभिनी खां घणो घुरियो कयां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह खां दुआऊं घुरियूं आहिनि। त चए थो त जिन खे तव्हां सॼो था इबादुन अमसालकुम, इहे बि तव्हां वांगुरु मुंहिंजा बहतान बाना आहिनि। जॾहिं जहिड़ा हुआ त मूंखां घुरंदा, फदऊं पर नथा मुड़ो भली सॼोनि, फल यस्तजीबू लकुम, पोइ ॾिसो तव्हांखे सॾु ॾियनि था, इन कुंतुम सादिक़ीन, सचाओ। जे सॾु ॾियनि, तव्हां चओ ओ फलाणा अलाह खां पुटु वठी ॾे, ऐं उहो तव्हांखे चए हा बाबा हा परवाह न कर, मां ॻाल्हायां थो अलाह साईं, पोइ तव्हां सचाओ। पर तव्हांखे सॾु ई कोन थो मिले त पोइ तव्हां सचा कीअं थींदो। ऐं चए थो अम लहुम, वरी अलाहुम, वरी पुछे थो सुवालु, अर्जुल यमशून बिहा, छा तव्हांखे ॾिसण में अचनि था, पंधु कनि वेठा। अम लहुम ऐदी यबतिशून बिहा, या तव्हांजे हथ तव्हांखे ॾेखारीनि था, तव्हां ॾे वधाइनि था। अम लहुम अयुनिन युबसिरून बिहा, छा अखियूं अथनि जंहिंसां तव्हांखे ॾिसनि था। अम लहुम आज़ानुन यसमऊन बिहा, छा कननि सां ॿुधनि था। कुल इदू शुरकाकुम, चए थो पोइ जेकॾहिं इहे इन्हनि में का शइ कान्हे का, तॾहिं बि नथा मुड़ो त कुल इदू शुरकाकुम, पोइ भली इन्हनि शरीकनि खे सॼो, सुम कीदूनी फला तुंज़िर, पोइ भली मूं ते हमिलो करायो, मूंखां ज़ोरीअ वठो पुटु। अलाह साईं चए थो तव्हां छा था कयो। अम हसिब तुम अन तुतरकू, जेको आहे तव्हां सम्झो था त आउं तव्हांखे बिना इम्तिहान जे छॾे ॾींदुसि। हीअ अगरि 60 साल ज़िंदगी में तव्हां पेपर में न वेहंदव, तव्हांखे चवां बाबा हलो हाणे CSS में अदा तूं CSS इम्तिहान न ॾे, बसि तोखे असिस्टेंट कमिशनर डायरेक्ट था कयूं, कयनि न, धूड़ विधनि न पंहिंजे मुंहं में। लेकिन हिते अलाह चए थो तव्हां सम्झो था त मां तव्हांखे छॾे ॾींदुसि। वलमा यालमिल्लाहु लज़ीन जाहिदू मिनकुम, त तव्हां मां अलाह हिन पेपर मां न ॾिसे त तव्हां मां कंहिं अलाह जे रस्ते में जान माल क़ुर्बान कयो आहे। वलम यतख़िज़ू मिन दूनिल्लाह वला रसूली वलल मोमिनीन वलीजा, ऐं जिन न अलाह खां सवाइ, अलाह जे रसूल खां, मोमिननि खां सवाइ पंहिंजी यारी न रखी आहे ॿियनि सां रखी आहे। वल्लाहु ख़बीरुन, न त तव्हां इन सां यारी रखी न रखी। वल्लाहु ख़बीरुन बिमा तअमलून, अलाह ताला ॼाणे थो जेको तव्हां कयो था। अफ़मन असस बुनियानहू अल तक़वा मिन अल्लाह व रिज़वानिन, छा हिकिड़ो माण्हू पंहिंजो बुनियादु रखे थो अलाह खां तक़वा जो ऐं अलाह खां राज़ पे जो, ख़ैर उहो बहितरु आहे। अमन असस बुनियानहू अला शफ़ा जुर्फ़िन हारिन, ऐं ऐं ॿियो वरी पंहिंजो बुनियादु बाहि जे शोलनि ते रखे थो। बहरहाल चए थो उन बुनियादु बाहि ते रखनि था। वल्लाहु ला यहदी क़ौम ज़ालिमीन, ऐं जेको अलाह
ज़ालिमनि खे हिदायत कोन कंदो। ॾिसो हीअ अरबी आहे न, हाणे मां त डायरेक्ट माना कयां थो त किथे किथे इंसानु आहियां, किथे मां मुंहिंजी, पोइ मां तव्हांखे ज़ाहिर थो कयां त हाणे हीअ जेको जीअं अखर आहे इन खे पोइ मां ॾिसी तव्हांखे ॿुधाईंदुसि। उन खां पोइ हिन क़ुर शरीफ़ जे बारे में हिते अचे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मां मिन अंबिया मिन नबीन इला क़द ऊतीअ मिन आयात। हाणे जो मां तर्जुमो कयां थो त जेके बि अॻु में नबी आया हुआ उन्हनि सभिनी खे को न को मौइज़ो मिलियो हो। उन मौइज़े ते माण्हू ईमान आणींदा, उन मौइज़ो ॾिसी, छो त हू इंसान हूंदा, माण्हू कीअं चवंदा त तूं अलाह जो रसूल आहीं, नबी आहीं, ऐं बसि चवे थो। लेकिन चए थो त मूंखे जेको मौइज़ो मिलियो आहे उहो ई क़ुर मिलियो आहे, ऐं इहो मूंखे उमेदु आहे त क़यामत ताईं मुंहिंजी उमत सभिनी खां घणी थींदी। छाकाणि हे वही आहे, वही क़ुर आहे। हाणे इहो ई क़ुर आहे जेको अंग्रेज़ पढ़नि था, साइंटिस्ट पढ़नि था, ऐं इहो मुस्लमान थींदा था वञनि। चाइना में मुस्लमान वधंदा था वञनि। सिर्फ़ु इंडो पाकिस्तान में माण्हू वधीक पंहिंजो मुल्हिद थियनि था, छाकाणि त क़ुर माना सां कोन था कनि। पाकिस्तान में 4 मिलियन नौजवान सर्वे आयो आहे त अलाह खे कोन था मञनि, लेकिन ॿियनि मुल्कनि में माण्हू वधीक जेको आहे सो उन ते अमल कनि पिए था। तंहिंजे करे चई हीउ मौजो आहे, हीउ मौजो, ऐं इन क़ुर जो मौज़ो जी माना में आहे। क़ुर जो मौज़ो तिलावत में कोन्हे, क़ुर जो मौज़ो उनखे हिफ़िज़ करण में कोन्हे, क़ुर जो मौज़ो आहे उनजी माना में त अलाह छा थो चवे। तंहिंजे करे फरमायो न रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जेका तिलावत आहे, हिफ़िज़, इहे वसीला आहिनि त माना ताईं पहुचण जो, इहे मक़सूद न आहिनि, वसीला आहिनि। तॾहिं मौज़ो आहे हिन जे सम्झण में त अलाह छा थो चए। उन खां पोइ चवनि था अम यकूलून अफ़्तरा, चवनि था नबी साईं इहे क़ुर हथ जो लिखियो आहे त अलाह तो कुझु सुवाल करेनि। कुल फ़ातू बि अशर सुअर मिसल ई, चए थो पोइ तव्हां अहिड़ियूं 10 सूरतूं ठाहे अचो मुफ़्तरियातिन, ऐं जेको आहे सो तव्हां हथ जूं ठाहे अचो। वदऊ मिस्ततातुम में निस्ततातुम में दूनिल्ला, भली जेतिरा बि आलिम दुनिया जा गॾु कयो, इन कुंतुम सादिकीन, जे तव्हां सचाओ। त पोइ वरी अलाह थो चवे त चवनि था त न हिन क़ुर हथ जो लिखियो आहे, त वरी चवनि थो कुल फ़ातू बि सूरतनि में मिसली, पोइ चए थो 10 न, हाणे भला हिकिड़ी सूरत ठाहे ॾेखारियो। वदऊ में निस्ततातुम में दूनिल्ला इन कुंतुम सादिकीन, वरी दुनिया जा सभु आलम गॾु कयो अलाह खां सवाइ, जे तव्हां सचाओ। अलाह खां सवाइ माना अलाह जी आयत न चोरायो। जीअं मिसाल तौरु अहमद दीदार सां हिकिड़े डिबेट में चयो त मां क़ुर जो आयतूं ठाहियां, चई ॿुधाए, चए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम, चई बसि कर, इहा बि आयत तो चोराई आहे क़ुर मां, वठी थो भॼे। ॻाल्हि आहे त अलाह चयो त मुंहिंजूं न चोराइजो। ईअं न त अलाह जो क़ुर मां आयतूं खणी टुकर टुकर करे पोइ वरी उनखे ॻंढे चवनि त हीअ असां ठाहियो आहे, न, बेसिकली सभु शइ पंहिंजी ठाहियो। तंहिंजे करे वरी चवनि था अम यकुलू नफ़्तरा, वरी चवनि था नबी साईं इहो क़ुर हथ जो ठाहियो आहे। कुल इन निफ़्तरई तूं, चईं त जेकॾहिं मां इहो हथ जो ठाहियो हुजे हा न, पोइ अलही इजरामी, त इहो पोइ जुर्म मुंहिंजे मथां ईंदो न, पोइ अञा बरीयुनि में मां तुजरिमून, ऐं बाक़ी तव्हां जेको जुर्म कयो त मां उनखां बरी आहियां, उन सां मुंहिंजो वास्तो न आहे। तंहिंजे करे मां अलाह खे जवाबु ॾींदुसि। कुल आरई तूं मां अंज़लाह लकुम मिन रिज़्किन, पोइ चए थो तव्हां इहो सोचो, सुवालु आहे, हे जेके 100 सुवाल हलनि पिया था, चए थो जेको मां तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे, नाज़ुल कयो आहे, पोइ तव्हां छा था कयो, फजल तूं मिनू हराम ऐं हलालनि, पोइ पंहिंजे हथ जो ठोके चओ था हीअ हलाल आहे हराम आहे। कुल अलाह आज़िन लकुम, थोरो पढ़ण में जेकॾहिं थिए त हिनखे माफ़ु कजो, पर मां हाणे माना हिनजी कयां पियो थो। त चए थो पुछीनि त अलाह तव्हांखे इहो किथे लिखी ॾिनो आहे त इहो हराम आहे हलाल आहे, अम अलाह तफ़्तू, या कूड़ त अलाह थियणो। हाणे ॻाल्हि आहे न त हे जेके आहिनि से के शयूं बाबा हे हराम आहे हलाल आहे, बाबा हराम हलाल उहो आहे जेको अलाह क़ुर में ॾिनो आहे। सूअर हराम आहे अलाह जे, ऐं जेकॾहिं तव्हां को ढॻो या का ॿकरी वञी कंहिं क़बर ते कुहो था, उहो हराम आहे, या जेकॾहिं ढॻी ॿकरी कुहण महिल बिस्मिल्लाह नथा पढ़ो, इहो हराम आहे। सो ऐं ॿियो शिरक जे लाइ को तव्हां ख़ैरात कयो था त इहो कोन थींदो। ॻाल्हि इहा। अॻिते चए थो कुल मर रबु समावात, चईनि पुछीनि त हिन ज़मीन आसमान जो रब केरु आहे, कुल अलाह, पोइ मुशरिक बि चवंदा अलाह, बाबा अलाह थो करे सॼो ज़मीन आसमान। कुल्फ़ अतख़ज़्तुम मिन दूनी ओलिया ला यमलिकून लिअनफुसिकुम नफ़अ वला, चई पोइ चओ था त ज़मीन आसमान जो पालणहार संभालींदड़ अलाह आहे, पोइ तव्हां अलाह खे छॾे ॿियनि हस्तियुनि खे जेके से वञी था साज़गार सम्झो, जेके पंहिंजे जान जा बि नफ़े नुक़सान जा मालिक न आहिनि, त इन अहिड़ी कहिड़ी ग़लती कयो था। तॾहिं अलाह फरमाए थो कुल हल यस्तविल अमा वल बसीर, चए थो त पुछो त भला अंधो ऐं सॼो बराबरि आहिनि, या हल तस्तविल ज़ुल्मात व नूर, चीन पुछो त ऊंदह ऐं गुमराह माना गुमराही ऐं नूर बराबरि आहिनि, या ऊंदह ऐं रोशनी बराबरि आहिनि।
आम जालू लिल्लाह शुरका, छा अलाह खां सवाइ जिन खे तव्हां जिन हस्तियुनि खे तव्हां वरितो आहे, ख़लक़ू छा अहिड़ियूं शयूं क्रिएट कयूं अथनि क ख़ल्क़ी ही जेको अलाह ठाहियूं आहिनि, पर तशाबहुल ख़ल्क़ु अलैहिम, या हुन जूं शयूं आहिनि जो तव्हांखे हाणे मुझारे छॾियो आहे त हीअ बि इहो कमु कंदा, अलाह बि करे थो। कुल लिल्लाह ख़ालिक़ु कुल शइ, हर शइ जो ख़ालिक़ अलाह। सरिहं जो दाणो बि अलाह ठाहियो आहे, कणिक जो दाणो बि अलाह ठाहियो आहे, मख बि अलाह ठाही आहे, मच्छर बि अलाह ठाहियो आहे। अलाह खां सवाइ ॿिए अलाह कंहिं बि हस्तीअ का शइ क्रिएट कान ठाही आहे, डिज़ाइन कान कया ठाही न आहे। वहू अल वाहिदुल क़हार। अॻिते पुछे थो रब साईं सुवालु, हाणे कहिड़ो सुवाल ते पहुता आहियूं? मां सम्झां थो हींअर 50 सुवाल ते पहुता आहियूं। 100 सुवाल तव्हांखां अलाह पुछंदो। अफ़मन हूअ क़ाइमुन अला कुल नफ़्सिन बिमा कसबत, भला उहा हस्ती जेका हर नफ़्स खे मॉनिटर करे थी, पोइ वजालू लिल्लाह शुरका, पोइ अहिड़े अलाह सां शरीक था मुक़ररु कयो। मॉनिटरिंग तव्हांजो अलाह करे, तव्हां जेको कमु कयो तव्हां उनजी रिकॉर्डिंग अलाह रखे। कुल समूहुम, जे केरु आहे उहा हस्ती, नालो त ॿुधायो। अम तुनब्बिऊनहू बिमा ला यालम फिल अर्द अम बिज़ाहिर मिनल कौल। अलाह फरमाए थो त चए थो त पोइ छा अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंखे ज़मीन आसमान में का ख़बर ला यालम फिर, ऐं न को हू ज़ाहिर कोल खे सुञाणे थो। भले ज़ुईन लिल्लज़ीन कफ़रू मकरहुम, इहे काफ़रनि जे लाइ इहो जेको मकर आहे न, इहा ठॻीअ जी जेका ॻाल्हि आहे, इन खे सींगारियो वियो आहे। व सुदू अन सबील, ऐं अलाह जे सिधे रस्ते खां रोकिया विया आहिनि। व मई युज़लिल्लाह, जंहिंखे अलाह गुमराह करे, फमा लहू मिन हाद, उन जो को बि हिदायत ॾियण वारो कोन्हे को। छाकाणि त मां त हिकिड़ो लैपटॉप रखे ऐं उतां ॾिसी सघां थो, त इन करे मां मफ़हूम थो बना कयां, मां अख़री माना कोन थो कयां। हे जीअं डॉक्टर इसरा चयो न, मां तर्जुमो कोन, असीं तर्जुमानी था कयूं, त यानी रफ़ली जी माना छा आहे, अख़री माना लफ़्ज़ी माना मां कोन थो कयां, जॾहिं ज़रूरत पवंदी उहा मां कंदुसि। अॻिते अलाह सुवाल थो पुछे, सुवाल नंबर 51, अम अमिन तुम ऐं युईदकुम फ़ीह तारतुन उख़रा, त अलाह फरमाए थो त हिकिड़ो जेको तव्हांखे अज़ाब मिलियो आहे, त तव्हां हींअर बसि सम्झो था त वरी उहो अहिड़ो अज़ाब न मोकिलींदो। पोइ युरसिल अलैकुम कासिफ़न मिन रीह, ऐं तव्हांखे का वॾो को आंधी तूफ़ान ॾेई मारे। पोइ युगरिकुम बिमा कफ़रतुम, या वरी तव्हांखे सैलाब ॾेई ऐं तव्हां ग़रक़ करे छॾे। सुम अलाह तजदू लकुम अलैना बिही तबीया, पोइ तव्हां मूंखे छा कंदव? अलाह चवंदो उन खां पोइ तव्हां मूंखे छा था करे सघो? अतलाल ग़ैब अम इत्तख़ज़ इंद रहमान अहदा, छा तव्हांखे ग़ैब जी ख़बर पइजी वई आहे, या अलाह सां तव्हांखां एग्रीमेंट कई आहे? या अम इत्तख़ज़ू आलिहतन मिनल अर्द हुम युनशिरून, या अलाह जे मुक़ाबले में तव्हां वटि अहिड़ियूं हस्तियूं आहिनि जेके हिन दुनिया में कमकार करनि थियूं ऐं हुकुम हलाइनि थियूं? अलाह पुछे थो। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। हाणे सुवाल नंबर 54, अलाह ताला पुछे थो, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अम इत्तख़ज़ू मिन दूनिही आलिहतन, चए थो अलाह खां सवाइ का ॿी हस्ती ॻोल्हे रखी अथव छा, या उन्हीअ खे तव्हां पकड़ियो आहे जेके अलाह जे मुक़ाबले में पैरल निज़ाम हलाए थी। कुल हातू बुरहानकुम, चए थो भला उहा जेका शइ आहे तव्हां इहा इल्मु किथां ईंदो आहे ॾेखारियो। जेसिताईं हाज़ा ज़िक्रुन मां मईअ, चए थो हे क़ुरान मूं वटां जेको अलाह मोकिलियो आहे, उहा ज़िक्रुनि मिन क़बली, ऐं जेके अॻियां किताब उन्हनि में बि ॾिसो, मां त चवां थो हिंदुनि जे वेदनि में बि ॾिसो, बाइबल में ॾिसो, ॿिया जेके किताब उन्हनि मां कढी भला ॾेखारियो त इहो कमु थिए थो। बल अक्सरुम ला यालमून, अक्सरियतनि खे इल्मु ई कोन्हे को। यालमून अल हक़ फ़हुम मुरिज़ून, क़ुरान जी सही हिन खे तालीम कान्हे, अलाह जेके इल्मु ॾिनो आहे उन जी ख़बर कान अथऊं, फ़हुम मुरिज़ून, ऐं उनखे पढ़नि ई कोन था, उनखां एराज़ कनि था। वरी सुवाल आहे, सुवाल नंबर 55, अम लहुम आलिहतुन तमनाहुम मिन दूनिना, छा हिननि खे अहिड़ियूं हस्तियूं आहिनि जेके असां खां तव्हांखे मना थियूं कनि। ला यस्ततियून नसर अनफुसहिम, उहे पंहिंजी मदद बि कोन थियूं करे सघनि। वला हुम मिन्ना युसहबून, माना जेके मरी विया आहिनि उहे जन्नत में बि वेंदा, अलाह जा वॾा वॾा ओलिया बि गुज़ारे विया आहिनि, लेकिन चए थो त हिन वक़्तु हू पंहिंजे एमाल नामे में हिकु टुबको बि कोन था लॻाए सघनि, उनजो अमाल नामो क्लोज़ थी चुको आहे। तंहिंजे करे जेको पंहिंजो मदद नथो करे सघे तव्हांजी कीअं कंदा?
अॻिते अलाह फरमाए थो अफ़लम यदबरुल कौल, चए थो हिन क़ुर खे सम्झी छो था पढ़नि। अम जाहुम मालम यात आबाहुम अवलिन, या हिननि वटि को ॿियो सोर्स आहे जेको आहे हिन जे अबनि ॾाॾनि खे बि न मिलियो आहे। अम लम यारफू रसूल हुम, या पंहिंजे रसूल खे कोन था सुञाणनि, नबी करीम सलाह जी हिन वटि वाक़िफ़ियत कान्हे का, फम लहू मुनकिरुनि जो हुनजो इनकार कयो वेठा आहिनि। अलाह त पुछे थो तव्हां आहियो कहिड़े पंहिंजो हिसाब में। वरी नबी साईं लाइ चवनि था अम यकुलून बिही जिन्नतुनि, चवनि था नबी करीम सलाह सां को जिन ॿिनो आहे ऐं या को अचे ॿुधाइनि सां। चए थो बल जाहुम बिल हक़, लेकिन अलाह जो रसूल नबी साईं खे जेको क़ुर ॾिनो हक़ जो क़ुर आहे, उहा अक्सरुम लिल हक़ारून, पर अक्सरियत हिन क़ुर खे छॾनि था जो हिन में हुनखे मौत थो नज़र अचे। चवंदा क़ुर ते अमल कंदासीं रिश्वत कीअं खाईंदासीं, क़ुर ते अमल कंदासीं त पोइ माण्हू सां ठगियूं कीअं कंदासीं, क़ुर ते अमल कंदासीं त पोइ असांखे सियासत में कीअं वेंदासीं, सियासत सॼो कूड़ आहे। अॼु चवनि था फलाणो चोर आहे चोर आहे चोर आहे, हाणे वरी मुंहिंजो यार आहे यार आहे यार आहे। यानी ख़ुदा जो ख़ौफ़ कोन थो थिए तव्हांखे, पंहिंजे ज़बान ते कोन्हे था कयो। अॼु हीअ छा ऐं छा था चओ, सियासत में हर चीज़ जाइज़ आहे। अस्तग़फिरुल्लाह, माना तव्हांजी सियासत अलाह खां मथे थी वई। माना अलाह चए थो, हालांकि नबी साईं फरमाए त ला तातिल मखलूक फी मासियतिल ख़ालिक, अलाह खे मासियत में कंहिं मखलूक जी इता जाइज़ ई कान्हे का। चोरा 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 जो यार आहे यार आहे यार आहे। हिकिड़ो त चए त मां हिनजो पेट फाड़ींदुसि, मां हिनखे गेलींदुसि, वरी हाणे साईं भाकुर पाए वेठा आहिनि। इहा मुनाफ़िक़नि जी सियासत आहे। इहो इन लाइ तव्हां पाकिस्तान ठाहियो हो त तव्हां पाकिस्तान में इहे कमु कयो ऐं इन वॾी लेवल ते वेही ऐं पंहिंजो इहे कूड़ हणो हिक ॿिए सां। तंहिंजे करे चए थो त छा इन्हनि वटि पंहिंजो क़ुर आहे, अक्सर मिल हक़ार हुन, हालांकि इन्हनि वटि क़ुर आयो आहे पर क़ुर में हिननि खे मौत थो नज़र अचे। क़ुर ते हलण में मौत आहे, पोइ इहे कीअं इहे ॻाल्हियूं कंदा हिन ॻाल्हियूं। वरी थो चए अम तस अलहुम ख़रजन, छा अलाह ताला हिननि खां को वॾो टैक्स थो वठे छा। पोइ ख़राज रबिक ख़ैर, बल्कि अलाह जो जेको तव्हांखे ॾिए थो उहो वधीक बहितर आहे। उहो ख़ैर राज़िकीन, उहो बहितरीनु रिज़्क़ ॾियण वारो आहे, तव्हां खां त कोन थो अलाह साईं वठे। लेकिन आहे छा, सुवाल नंबर 59, अफ़ी कुलू में मरदुनि, असल में आहे त हिन जे दिलनि में बीमारी आहे। ऐं अम मिरताबू, या ही शक में आहिनि, अम यख़ाफ़ून ऐं यहीफ़ अलाह अलैहि व रसूलू, या डिॼनि था त अलाह अलाह रसूल हिन जे मथां हमिलो करे ॾींदो या हिनखे नुक़सानु ईंदो। बल उलाइक हुम ज़ालिमून, इहे ख़ुदि ई ज़ालिम आहिनि। चए थो अलाह वरी सुवाल नंबर 60 सुवाल, कुल अज़ालिक ख़ैरुन, चए थो इहा जेका बेइज़तीअ जी ज़िंदगी, कूड़ई ज़िंदगी गुज़ारींदा, इहा बहितर आहे। अम जन्नतुल ख़ुल्दिल्लती उइदल मुतक़ून, या जन्नत बहितर आहे जंहिंमें हमेशह रहंदा जेको तक़वा वारनि सां वाइदो कयो आहे। कानत लहुम जज़ाऊं व मसीरा, जेका उन्हनि खे इन जो बदिलो मिलंदो ऐं मोटण जी जाइ आहे। पुछे थो अलाह साईं कहिड़ी शइ बहितर आहे, इहो चोर आहे चोर आहे वरी यार आहे यार आहे, इहो बहितर आहे, या जन्नत बहितर आहे जेको तक़वा वारनि सां वाइदो कयो आहे जंहिंमें उन्हनि खे मोटी वेंदा। लेकिन अलाह चए थो मूंखे ख़बर आहे, अम तहसबु अन अक्सरहुम यसमऊं, की तव्हां सम्झो था त अक्सरियत क़ुर खे ॿुधे थी, ओ यकिलून, या उनखे सम्झी पढ़े थी। न इन हुम इला कल अनाम, इहे जानवर आहिनि, बल हुम अज़ल सबीला, पर जानवरनि खां बि वियल आहिनि। माना ख़बर पइजी वई, जेको अलाह जी ॻाल्हि नथो ॿुधे, अलाह जी ॻाल्हि कीअं ॿुधंदो, अलाह हेठि त कोन ॻाल्हाईंदो, अलाह ॻाल्हाए थो पंहिंजे क़ुर जे रस्ते। कलामुल्लाह या क़ुर, इन जी माना आहे त अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो। फ़ी ज़िक्रिकुम, इहो इन में सॼो तव्हांजो ज़िक्र आहे। ही कोर्स जो किताबु आहे, इन मां तव्हांजा पेपर हलनि था। ऐं इन में पेपर आहिनि, क़ुर जो हिकिड़ो कोर्स जो किताबु आहे, वरी इन में 4 कंपलसरी पेपर आहिनि ऐं ॿिया वरी केतिरा ऑप्शनल पेपर आहिनि। पर 4 ऑप्शनल में फेल थींदो तॾहिं बि ठीकु आहे, पर चइनि पेपर जेके 4 हुन जा अहम पेपर आहिनि, जेको शायदि मां सुभाणे इहो मौज़ू कंदुसि, उहे कहिड़ा 4 अहम पेपर आहिनि क़ुर में, जंहिं मां हिकिड़े में फेल थींदो त उनखे फेल सम्झो वेंदो। उहो मां तव्हांखे ॾेखारींदुसि इनशाला सुभाणे जे प्रोग्राम में। त अलाह ताला फरमाए थो त जेको आहिनि से जेके नथा ॿुधनि उहे जानवर आहिनि। त माना जंहिं क़ुर जी माना कान पढ़ी आहे, अलाह जो इहो मालूम न कयो अथई अलाह छा थो चए, इहे जानवर आहिनि, जानवर आहिनि, जानवर मान चया अलाह थो फरमाए। तंहिंजे करे अलाह वरी हिननि खे चवे थो, सुवाल नंबर 62, अम हसिब लज़ीन यअमलून सय्यात, चए थो इहे जेके गुनाह जा कम पिया था कनि, ज़बान जा कूड़, माण्हुनि सां कूड़,
चए थो इहे जेके कनि था इहे छा सम्झनि था ऐं यस बि कूना छा मूंखां अॻु कढी वेंदा, मूंखां बची कोन सघंदा। सा मां इहा को इहो बुछड़ो इहो जेको डिसीजन दिलि में रखियो वेठा आहिनि त असां अलाह असांखे कुझु कोन कंदो, यानी अजब जी ॻाल्हि आहे। त इहे जेके गुनाह जा कमु कंदा, सुवाल थो पुछे छा इहे जेके गुनाह जा कम कनि था, माण्हुनि खे धोखा ॾियनि था, सियासत खे चवनि था त सियासत में हर चीज़ जाइज़ आहे, इहो जुमिलो ई शिरक आहे। माना जेकॾहिं हराम आहे त उहो बि जाइज़ आहे, चोरी आहे उहा बि जाइज़ आहे, कूड़ हणण बि जाइज़ आहिनि, धोखो ॾियण बि जाइज़ आहे, माना सियासत में हर चीज़ जाइज़ आहे, इहो जुमिलो ई शिरक आहे। त पोइ अलाह चए थो त छा तव्हां सम्झो था अम हसिब लज़ीन या मलून सही आहे, जेके बुरा कम कनि था तव्हां सम्झो था ऐं यस बि कून मूंखां ॾाढा थी वेंदा। सा मां इहा कून, इहो कहिड़ो चरियनि वारो इहो जेको सोच रखियो वेठा आहिनि फ़ैसिलो कनि था। अम अंज़लना अलैहिम सुल्ताननि, छा चए थो मां हिन ॾे का डायरेक्ट इंफॉर्मेशन मोकिली आहे या तव्हां ॾे का वही आई आहे। फहूअ यतकल्लम बिमा कानू बिही युशरिकून, ऐं उन जे बुनियाद ते जेको सो ही जेको शिरक कंदा था वतन, चवनि था सियासत में हर चीज़ जाइज़ आहे, तव्हां ॾे अलाह को अहिड़ो SMS मोकिलियो आहे जंहिंजे बुनियाद ते तव्हां इहो शिरकी ॻाल्हियूं कयो था। अम यकूलू नफ़्तरा, ऐं चवनि था त हीउ सभु कूड़ जो क़िस्म आहे। नबी साईं ते चवंदा हुआ त इहो हथ जो क़ुर ठाहे थो ऐं इहो सॼो कूड़ आहे। बल हुअल हक़ में रबिक, चए थो न बल्कि इहो तुंहिंजे रब जे तरफ़ां ज़रूरी कोर्स जो किताबु आहे। लितुंज़िर क़ौमम, त माण्हुनि खे ख़बरदार कयूं, मां अताहु मिन नज़ीरिन मिन क़बलिक, जो इन खां अॻे इन्हनि वटि ख़बरदार करण वारो कोन आयो। लअल्लहुम यहतदून, त जीअं हिन कोर्स में वञी पास थी हिदायत हासिलु कनि या कोर्स खे पढ़ी हिदायत हासिलु कनि। सुवाल नंबर 65 चए थो अफ़्तरा अलल्लाह कज़िबन, छा चवनि था त रसूल सलाम अलाह जे बारे में हथ जूं ॻाल्हियूं ठाहियूं आहिनि। अम बिही जिन्नतुन, या इन्हनि खे को जिन आहे। बलिल लज़ीन ला यूम बिल आख़िरत फिल अज़ाब व ज़लालिल बईद, इहे माण्हू आहिनि जेके आख़िरत ते एतबार नथा रखनि ऐं पोइ इहे अज़ाब में वेंदा ऐं गुमराही बईद गुमराही में वेंदा। सुवाल नंबर 66 चए थो कुल अरईतुम शुरकाकुम लज़ीन तदून मिन दून, अलाह खां सवाइ जिन हस्तियुनि खे तव्हां सॼो था, जिन खे अरूनी, अलाह चए थो असांखे ॾेखारियो, माज़ा ख़लक़ू मिनल अर्ज़, हिन ज़मीन में कहिड़ी शइ ठाही आहे। कुकुर ठाहियो अथनि, बेदो ठाहियो अथनि, मच्छर ठाहियो अथनि, कहिड़ी शइ क्रिएट कई अथनि जिन खे तव्हां सॼो था अलाह खां सवाइ। अम लहुन शिरकुन फी समावात, या हिन जी का पार्टनरशिप आहे अलाह साईं सां। ऐं जेकॾहिं पार्टनरशिप चओ था आहे त अम आतईनाहुम किताबन फ़हम अला बईनत मिनू, या पोइ उन्हनि खे को असां एग्रीमेंट कई आहे इन्हनि सां जंहिंजे बुनियाद ते उहो ज़ोर वठियो वेठा आहिनि। बल ऐं यद ज़ालिमून बादुम बादन इला गुरूरा, पर इहे जेके आहिनि ठग मुशरिक शिरक हिक ॿिए सां धोखो था कनि इन्हनि ॻाल्हियुनि जे बुनियाद ते। तंहिंजे करे जंहिंजी दिलि अलाह ताला ठपो हणी थो छॾे, वसवाउन अलैहिम अंज़रतहुम अम लम तुंज़िरिम ला युमिनून, इहे जिन जे दिलि ते क़ुर छॾण जे करे ठपो लॻी थो वञे, जंहिंजे मथां अलाह हिकिड़ो शैतान मुक़ररु करे थो छॾे, हाणे ॻाल्हि साॻी आहे, तव्हां हुनखे ड्रेॾियारियो न ड्रेॾियारियो ईमान कोन आणींदा। अच्छा, अलाह थो चए, ॿियो सुवालु आहे हिकिड़ो, सुवाल नंबर 69 फ़स्तफ़्तिहिम, चए थो इन्हनि खां हिकिड़ो सुवालु त पुछो, अहुम अशद ख़लक़न, छा तव्हां जेके इंसान जो बुत ठहियो आहे इहो छा कॉम्प्लिकेटेड आहे ठाहिण में। अम मन ख़लक़ न आहे, जेको मां ॿियो सिस्टम ठाहियो उहो कॉम्प्लिकेटेड आहे। अलाह ताला ते जेको मां यूनिवर्स ठाहियो आहे न, इहो तव्हांजे जिस्म जे ठाहिण खां वधीक कॉम्प्लिकेटेड आहे। तव्हांखे त चए थो इन्ना ख़लक़ना मिन तीन लाज़िब, असां त तव्हांखे 105 अंसर जेके मिटीअ में असां उन मां ठाहियो आहे तव्हांखे। अलाह पुछे पुछो न त सही न, त तव्हांजी जेका क्रिएशन जिस्म उहा वधीक कॉम्प्लिकेटेड आहे। अलाह चए थो इन खां वधीक मां जेका टेक्नोलॉजिकली एडवांस शयूं ठाहियूं आहिनि। ऐं ॿियो त तव्हांजे जेको आहे सो ॻाल्हायो था ॿुधी थो वठे, इहा टेक्नोलॉजी न आहे रब जी। हिकिड़ो माकोड़ी आहे न जेका नंढड़ी, उहा इन 100 फुट हेठि ज़मीन में हले थी, त उहा बि अलाह खे ख़बर आहे त काॾे थी वञे, हाणे बुख थी मरे, त उन जो बि अलाह रिज़्क़ जो बंदोबस्तु थो करे। हाणे ॿुधायो त हिकिड़े माण्हूअ खे जन्नत मिली, उन में वियो, उनखे ऐश थी आहे। पुछे थो सुवालु, अज़ालिक ख़ैरुन नुज़लन, चए थो इहा छा महिमानी वधीक सुठी आहे।
अम शजरु ज़क़ूम, या जहन्नम में वञी तव्हां उहो वणु खाईंदव जंहिंजे कंडा हूंदा जेके अंदर खे ॻारे छॾींदा, उहो तव्हांखे मिलंदी। या जन्नत में जेके ऐश अशरत माण्हू खाईंदा पीअंदा, उहा बहितर आहे। तव्हांखे छा खपे, कंहिंजी तयारी था करणु चाहियो? वरी चवनि पिया त जेके फ़रिश्ता आहिनि अलाह जूं धीअरूं आहिनि। पुछे थो सुवाल, अम ख़लक़नल मलाइकत इनासऊं, चए थो अच्छा, छा असां फ़रिश्तनि खे औरतूं कयूं आहिनि? वहम शाहिदून, तव्हां ॾिसी आया आहियो? जवाबु ॾियो न। हे जेके चवनि था त फ़रिश्ता अलाह जूं धीअरूं आहिनि, पुछे थो तव्हां ॾिसी आया आहियो? अम लकुम सुल्तानुन मुबीन, या तव्हां वटि को दलील आहे इन ॻाल्हि जो? ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी था रखूं। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। असां 100 सुवाल जेको असांखां अलाह करे थो उन खे असीं पढ़ूं वेठा क़ुर मां। असां हींअर 73वें सुवाल ते पहुता आहियूं। 73 सुवाल हाणे पुछे थो, अलाह साईं ॿुधाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अम इंदहुम ख़ज़ाइनु रहमत रब्बिक अल अज़ीज़ुल वहाब। चए थो पुछो त तव्हां वटि अलाह जे रहमत जा ख़ज़ाना तव्हां वटि आहिनि? अम लहुन मुल्क समावात वल अर्द वमा बैनहुमा, या हे जेको आसमान ज़मीन जे विच में उहो सभु तव्हांजी प्रॉपर्टी आहे? जेकॾहिं तव्हांजी प्रॉपर्टी आहे फल यरतकू फिल असबाब, पोइ चढ़ो मथे न, अचो न, अचो सिज ते पहुची ॾेखारियो, चढ़ो मथे। अलाह जा सुवाल ॾिसो न। उन खां पोइ अलाह फरमाए थो त तव्हां छा था चाहियो? सुवाल नंबर 74 चए थो अम नजलुल लज़ीन आमनू व अमिलु सालिहात, त तव्हां छा था चाहियो त जेके मूं ते ईमान आणनि था, नेक अमल कनि था, ज़कातूं ॾियनि था, हराम कोन था खाइनि ऐं इन ज़िंदगी गुज़ारनि था, छा इन्हनि खे मां बराबरि कयां कल मुफ़्सिदीन फिल अर्द, उन्हनि सां जंहिंजो कमी ठगी ऐं फ़साद करणु आहे ज़मीन में? तव्हां इहो था चाहियो? माना ॿिन्ही खे मां हिकु जहिड़ो कयां। अम नजलुल मुत्तकीन कल फुजार, ऐं जेके मूं ते तवकल कनि था, मूंखां डिॼनि था, उन्हनि सां कयां जेके ज़ालिम आहिनि ऐं जेके ठगियूं कनि था ऐं ज़ालिम ऐं चोर आहिनि, इहे बराबरि कयां मां पाण में? इहे 2 सुवाल अलाह हिते पुछी वियो असांखां। वरी अचे थो अलाह ताला इब्लीस खां थो पुछे, काल या इब्लीस, हे तव्हां खां सुवालु कोन्हे, इन खे मां कोन ॻणी ॾिस। काल या इब्लीस मां मनक अन तस्जुद लिमा ख़लक़्तु बियदई। अलाह चए इब्लीस, तोखे जो मूं चयो त हिन खे आदम खे सजदो कर जंहिंखे मां पंहिंजे हथ सां ठाहियो आहे, अस्तकबरत अम कुंत मिनल आलीन, त छा तूं तकबर कयो या तूं पाण खे का वॾी शइ थो सम्झी? इहो हुन खां सुवालु आहे। हाणे वरी अलाह असांखां थो पुछे, सुवाल नंबर 75 अम मितख़ज़ू मिन दूनिल्लाहि शुफ़ा, चए थो तव्हां सम्झो था त हीअ अलाह खां हे माण्हू ॿियूं हस्तियूं ज़ोरीअ कमु कराए ॾींदियूं या अलाह जी मर्ज़ीअ खां सवाइ शफ़ात कंदियूं त अलाह बसि हा खणी कंदो? कुल अवलव कानू ला यमलिकून शयूं वला यकुलून, थी सघे थो त हिननि जे हथ में का शइ कान्हे का, या उन्हनि खे अकुल ई कोन्हे को। इन लज़ीन युल्हिदून फ़ी आयातिना, माना आयतुनि जूं ॾिसो न, क़ुर में 2 क़िस्म जूं आयतूं, हिकिड़ियूं मुहकम आयतूं आहिनि ऐं ॿियूं आहिनि मुतशाबिहा, जीअं अलीफ लाम मीम। हाणे इन जी माना जी ख़बर कंहिं कान्हे। पोइ इन जी वरी हाणे मिसाल तौरु यहूदियुनि छा कयो, चऊं असांखे ख़बर आहे त अलीफ लाम मीम जी माना छा आहे। चऊं असां ॾिठो आहे त अबजद में अलीफ जेको आहे 10 जे बराबरि आहे, लाम 30 जे बराबरि ऐं मीम 40 जे बराबरि, सो टोटल थी वियो 30 40 ऐं 10 70। त चऊं इन मां इहो सीक्रेट आहे, असांखे ख़बर आहे इन जी माना आहे त रसूल या इस्लाम हलंदो कुल 70 साल, तंहिंजे करे चुप करे वेहो 71 साल चुप करे वेहो, इहो ख़तमु थींदो इस्लाम 71 साल में। इहे आहिनि जेके आयतुनि जूं उल्टियूं मानाऊं करणु। तंहिंजे करे अलाह फरमाए थो इन लज़ीन युल्हिदून फ़ी आयातिना ला यख़्फ़ून अलैना, इहे जेके आयतूं जेके मुतशाबिहनि में उल्टियूं सिधियूं मानाऊं कनि था न, अलाह चए थो मूंखां इहे लिकल कोन्हनि। अफ़मन युल्का फ़िन्नार, पोइ चए थो जेको जहन्नम जी बाहि में विधो वियो, ख़ैरुन, उहो वधीक बहितर आहे, अम मन याती आमिन यौमिल क़ियामत, या जेको क़यामत जी ॾींहं ते अमुन में अचे थो, इहे ॿई बराबरि आहिनि। ए मलू मां शीतुम, चए थो जेको वणेव सो कमु कंदा रहो, जेको तव्हां
मुंहिंजो ऑप्शन आहे हिन दुनिया में, चए थो मां ॾंडो कोन ठोकींदुसि, धक हणंदुसि कोन, तव्हांखे जो करिणो आहे कयो। इन्नहू बिमा तामुरून बसीर, बाक़ी जो कुझु तव्हां कयो था अलाह उहो सभु ॾिसे वेठो। अमितख़ज़ू मिन दूनिही औलिया, त अलाह खां असां ॿियनि हस्तियुनि खे कारसाज़ सम्झो आहे, त असांखे कमु कराए था ॾियनि अलाह खां। वल्लाहु वली, अलाह ई आहे जेको दोस्त आहे, वहूअ युहिल मौता, जेको क़बरुनि मां माण्हुनि खे साह विझी उथारींदो। वहूअ अला कुल शैइन क़दीर, हू हर शइ ते क़ादिर आहे। वरी पुछे थो अलाह सुवाल, हाणे ॾिसो त मां ॾिठो आहे त 100 सुवाल शिरक ते आहिनि। सुभान अल्लाह। अम लहम शुरकाउ शरउ लहम मिन दीन, छा इहे जेके शरीक आहिनि, छा को अहिड़ो हुननि खे क़ुर ॾिनो अथनि ॿियो हिन क़ुर खां अलावा, जंहिंमें उहो नई शरीयत ॾिनी अथऊं, मालम याज़म बिहिल्ला, जेका अलाह कान ॾिनी आहे। अलाह त पंहिंजे क़ुर में ॾिनी आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत में ॾिनी आहे। छा हिननि तव्हांखे को ॿियो क़ुर ॾिनो आहे, का ॿी शरीयत ॾिनी आहे? वलौला कलमतुल फ़स्ल लकुज़िय बैनहुम, अलाह चए थो मां ढिर ॾियांव थो, जेकॾहिं अलाह इहा तव्हांखे ढिर न ॾिए त अॼु ई तव्हां सां फ़ैसिलो करे छॾे। व इन ज़ालिमी लहुम अज़ाबुन अलीम, बाक़ी अहिड़नि मुशरिकनि खे अज़ाब अलीम मिलंदो, उखईंदड़ अज़ाब। अॻिते चए थो अलाह साईं, अम आतईनाहुम किताबन मिन क़बलिही, चए थो छा इहे जेको शिरकु कनि था, छा इन्हनि वटि को अहिड़ो किताबु आहे हिन क़ुर खां बि अॻु जो, फ़हम बिही मुस्तमसिकूं, जंहिंखे चंबड़िया पिया आहिनि, आहे को किताबु? ॾेखारियो। अम अबरमू अमरन फ़इन्ना मुबरिमून, या मुंहिंजे ख़िलाफ़ु का रिथ कई अथनि त पोइ असां बि रिथ कंदासीं तव्हांजे ख़िलाफ़ु। अम यह सबून अन्ना ला नस्मउ सिरहम व नजम, या इहो सम्झनि था त आऊं हिननि जी सीक्रेट या जेका या सुसपुस कनि था, इहो नथा ॿुधी वठूं। भला व रसूलन लदहिम यक्तुबून, बल्कि असांजा रसूल ते, उन जे कुल्हनि ते आहिनि जेके सॼो लिखनि वेठा। अम हसिब लज़ी नश्तरहू सयात, छा तव्हां सम्झो था त इहे जेके आहिनि से गुनाह कंदा वेंदा, अन नजल हम कलज़ीन आमुन अमिल सालियात, पोइ मां इन्हनि खे बराबरि कंदुसि, जेके गुनाह नथा कनि, नेक अमल कनि था, उन्हनि जे बराबरि करे छॾियुसि। पर चए थो तव्हां ॿुधायो जे इहा ॻाल्हि सही आहे न, त चए थो हिकिड़ी ॻाल्हि जो सुवाल जो जवाबु ॾियो। सवाउन महयाऊं ममातुम, तव्हांजा जहिड़ा ऐं मोल बराबरि आहिनि। हिकिड़ो इहो चाचो मरी वियो, उनखे 10 साल थिया आहिनि, हाणे हिकिड़ो चाचो जहिड़ो वठे, छा ॿई बराबरि आहिनि तुंहिंजे लाइ? हुन सां बि वञी उहो ई मसइलो पुछंदे, जेको मरी वियो आहे वरी हिन खां पुछंदे, सा मां यहकूं, जे चओ था हा त पोइ चयो बुछड़ो आहे तव्हांजो फ़ैसिलो, माना तव्हां मेंटल केस आहियो। अम यकुलू नफ़्तरा, वरी चवंदा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ जो ठाहियो आहे। कुल इन निफ़्तरई तहू, त नबी साईं तूं हुनखे जवाबु ॾेई, जे हल जेकॾहिं मूं इहो हथ जो ठाहियो हुजे हा न, फला तमलीकून ली मिन अलाह शैया, पोइ तव्हां त मूंखे अलाह खां कोन छॾाए सघंदो। उहो अलम बेमा तुफ़ीदून फ़ी, तव्हां जेके इहे कूड़ हणो था अलाह ॼाणे थो। कफ़ा बिही शहीदम बैनी व बैनकुम, मूंखे तव्हांजी परवाह कान्हे का, तव्हां ऐं तव्हांजे विच में अलाह मुंहिंजो काफ़ी आहे। वहू अल गफ़ूर रहीम, तंहिंजे करे अलाह फ़रमाए थो त अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ाला, छा आहे क़ुर खे सम्झी छो नथा पढ़नि, छा दिलनि ते तालो लॻल अथनि? सुवालु आहे न, अफ़ला यतदब्बरून क़ुरान, छो नथा पढ़ो क़ुर खे? अम अला क़ुलूबिन अक़फ़ाला, वरी सुवालु आहे, छा जे दिलनि ते ताला लॻल आहिनि? वरी पुछे थो अलाह सुवालु, अम हसिब लज़ीन फ़ी कुलूबिहिम मरदुन, त भला जिन जे दिलनि में इहो गलीज़ मर्ज़ु आहे, चोर आहे चोर आहे, वरी यार आहे यार आहे, त चए थो जिन जे दिलनि में इहो गलीज़ मर्ज़ु आहे, ऐं लई युख़रिज अल्लाह अज़ग़ानहुम, त इहे इन्हनि जा अंदर जा मर्ज़ ऐं इहे जे गलीज़ ख़्याल उहे ॿाहिरि कोन कढंदो, अमाल नामे न लिखंदो। वरी सॼे निज़ाम नाले चऊं अफ़ सिहरुन हाज़ा, हे त को जादूअ जूं ॻाल्हियूं आहिनि। अम अंतुम ला तुबसिरून, या तव्हां अखियुनि खां अंधा आहियो। अम यक़ूलून शाइरुन, वरी चवंदा नबी साईं शाइर आहे, शाइरी कई अथई क़ुर में। न त रबुस बि रेबिल मनून, ऐं असां इन जे इंतज़ार में आहियूं त कोन कुझु थींदो। वरी सुवाल थो पुछे अलाह साईं त अम ख़ुल्क़ू मिन ग़ैरि शैइन, चई तव्हां बसि इन पाण पैदा थी पिया हो। अम हुमुल ख़ालिक़ून, या तव्हां शयुनि खे माण्हुनि खे पैदा कया, हे जेको तव्हांजो पुटु आहे पाण ई पैदा थी पियो आहे, या तव्हां हिनखे पैदा कयो आहे? तव्हां पंहिंजो जिस्म आहे, तव्हां पाण पैदा थी पिया हो, या तव्हां वटि टेक्नोलॉजी जो ॿिया माण्हू तव्हां पैदा करे सघो था? सुवाल जो जवाबु ॾियो न। अलाह पुछे थो, क़ुर में थो पुछे, सूरतुल तूर आयत नंबर 35। वरी थो चए अम ख़लक़ु समावात वल अर्द बल ला यूक़िनून, छा ज़मीन आसमान इन्हनि ठाही आहे ऐं इन्हनि खे जेको आहे सो इन जो यकीन कोन्हे को, अलाह ते एतबार कोन था कनि। अम इंदम ख़ज़ाइन रबिक अम हुमुल मुसय्यितरून, छा अलाह जा ख़ज़ाना इन्हनि वटि आहिनि? अलाह सभु अलाह जा ख़ज़ाना हिननि जा आहिनि। अम लहुम सुल्लमुन यस्तमून फ़ी,
या हिन में वॾी का ॾाकणा जो मथे लॻाए ऐं अलाह जूं ॻाल्हियूं ॿुधनि। फल यात मुस्तमे हुम बे सुल्तान मुबीन, पोइ इहो जेको ॿुधी आयो उन खे ज़ाहिर कयो, केरु आयो? अम लहमुल बनात व लकुल बनून, ऐं अलाह जे लाइ धीअरूं आहिनि सभई ऐं तव्हां पुट तव्हांखे खपनि। या हीउ जेको क़ुरान आहे, अलाह चए थो अम तस अल हुम अजरन फ़हुम में मोगरे मुस्कुलून, छा इहो तव्हां खां एॾो को ॾंढु थो भराए? इस्लाम जूं ॻाल्हियूं, हक़ जूं ॻाल्हियूं, वॾो को ॾंढु थो तव्हां खां वठे, जंहिंजे मेरे तव्हां ॾंड में अचे सफ़ा ॾंड जे हेठां तव्हां वज़न पइजी वियो अथव मथां। या अम इंदहुमुल ग़ैब फ़हुम यक्तुमून, या इन्हनि वटि ग़ैब आहे जो लिखनि वेठा। अम युरीदून कैदा, या हिकु अलाह सां गॾु ट्रिक करणु चाहिनि था। फलज़ीन कफ़रू हुमुल मुकीदून, ट्रिक त इन्हनि सां थी थिए जेके कुफ़्र कनि था। अम लहुम इलाहुन ग़ैरुल्लाह, छा इन्हनि खे अलाह खां अलावा ॿियो को अलाह आहे? सुभान अल्लाह अम्मा युशरिकून, अलाह अहिड़े एब खां पाक आहे, उनजो को ॿियो अलाह कोन्हे को, हे जेको शिरक कनि था। अमल इंसान मां तमन्ना, छा पोइ इंसान खे हर शइ में जेको चाहींदो? मां चवां त मां हाणे UK जो प्राइम मिनिस्टर आहे, मां उहो ई थी वेंदुसि। हिकिड़ा कानून आहिनि अलाह जा, उन तरीक़े सां तव्हां हलंदव। वरी चए थो अमलम युनब बिमा फी सुहिफ़ मूसा, छा हिननि खे जेके मूसा अलैहिस्सलाम जे क़ुरान में जेके ॻाल्हियूं इन्हनि ताईं न पहुतियूं आहिनि? हिन क़ुरान में ई हुनजो ज़िक्र आहे। वरी सुवालु पुछे थो, सुवाल नंबर अची वियो आहे तक़रीबन 97 56 में, अंतुम तख़्लुक़ूनहु अम नहनुल ख़ालिक़ून, तव्हां ॿुधाए त हीअ ख़ल्क़ तव्हां ठाही आहे या अलाह चए थो असां ठाही आहे? अम अंतुम तज़राऊनहु अम नहु ज़ारून, या हे जेके ॿिज मां जेके सला निकिरनि था, हे रिपीट थिए थो, या इन खे असां इहो तव्हांजो अनु ऐं सभु शयूं ज़मीन मां कढूं था? चए थो वरी सुवालु ॿियो आहे त अमिन तुम मन फ़िस समाए ऐं यक्सिफ़े बिकुमुल अर्द फ़इज़ा हिय तुमूर, तव्हां इन खां बेख़ौफ़ आहियो त हे जेके ज़मीन में इंसान आहिनि तव्हांखे ज़मीन लोॾे ऐं अहिड़ो को ज़िलज़िलो करे जंहिंमें तव्हां ग़रक़ थी वञो। अमिन तुम मन फ़िस समाए, यानी इन जो माना आहे त छा तव्हां अलाह खां बेख़ौफ़ आहियो जो हेॾे ज़मीन खे लोॾे ऐं तव्हांखे ज़मीन में दफ़न करे छॾे? अमिन तुम मनफ़ी समा ऐं युरसिल अलेक मुहासिबन, या आसमान मां को अज़ाब मोकिले, का अहिड़ो बारिशूं मोकिले या खिवण मोकिले। फ़सतअलमून कैफ़ नज़ीर, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त अलाह जेको तव्हांखे वारनिंग ॾिए थो उहे सचूं आहिनि या न आहिनि सचूं। अम लकुन किताबुन फ़ी तदरुसून, छा या तव्हां वटि को ॿियो किताबु आहे जंहिंमां पढ़ी पढ़ी कयो था? इन लकुम फ़ीहा लमा तख़यरून, या तव्हां वटि जेको उन में सुठियूं सुठियूं शयूं पाण लाइ चूंडियो था। अम लकुन ऐमानुन अलैना बालिगतुन यौमिन किया, या तव्हांजी मूंसां खां एग्रीमेंट आहे क़यामत ताईं उनजो जेको वैलिडिटी आहे। इन लकुम लम्मा तहकुमून, या तव्हां वटि अहिड़ी का शइ जंहिंजो तव्हां फ़ैसिला कयो था। सलहुम अयुहुम बिज़ालिक ज़ईं, पोइ इहे ॻाल्हियूं सचियूं आहिनि त तव्हां मां केरु आहे हिन जी ज़िमेदारी खणे थो? कढो ॿुधायो। अम लहम शुरका फर यातू बि शुरका हिम इन कानू सां, पर जे तव्हांजा अहिड़ा का शरीक आहिनि त ॿुधायो कहिड़ा शरीक आहिनि, आणियो उन्हनि खे। क़यामत जे ॾींहं ते आणींदो, क़यामत जे ॾींहं ते छा थींदो? सीन थो थिए। अलाह ताला इहे जेके शिरकूं कनि था न अलाह जे वलियुनि बुज़ुर्गनि जे नालनि सां, अलाह इन्हनि बुज़ुर्गनि खे सभिनी खे घुराईंदो। उहे त जन्नत मां ईंदा, उनखे पासे ते बीहारींदो, ऐं हे जेके शिरक करण वारा उन्हनि खे हिते त ओॾी महिल उहे अलाह जा बुज़ुर्ग सम्झी वेंदा त हिननि कारो मुंहुं पंहिंजो छा कयो आहे। सो उहो चवंदो, अलाह जा बुज़ुर्ग हुनखे चवंदा त बाबा ॿुधो, ॻाल्हि ॿुधो, न असां तव्हांखे सॼो, न असांजा सॾ असां ताईं पहुता, असां जन्नत में आसीं, तव्हांजो को सॾु कोन ॿुधो, असां तव्हांजे हिन सॾनि खां गाफ़िल हुआसीं। त उन ते गोड़ वठी शुरू कंदा। पोइ अलाह जा बुज़ुर्ग चवंदा बाबा अलाह ऐं तव्हांजे विच में छा आहे त असां सच था ॻाल्हायूं, तंहिंजे करे जेको आहे सो इहे मोटाए मुंहं में हणंदा असांजे में। तंहिंजे करे चए थो त पंहिंजे आणियो त उते जॾहिं क़यामत ॾींहुं गॾु थींदा न, पोइ ॿुधायो कहिड़ो आहे जेको जंहिं तव्हांजो कमु कयो आहे, उते ई जवाबु मिली वेंदो। ऐं जेको आहे सो असल शइ आहे त इहे जेके 100 सुवाल मूं तव्हांखे ॿुधाया आहिनि, इहे सुवाल क़ुरान में आहिनि, पाण पढ़ो ऐं पोइ इहे सुवालनि जा तव्हां जवाब ॾियो दिलि में, ऐं पोइ जेसिताईं तव्हां हिन सुवालनि जा जवाब ॾींदव, इहे सम्झो त पेपर जा सुवाल आहिनि। तव्हांखे मूं चयो त पेपर पियो थो थिए, इन जा सुवालनि जा जवाब सचड़ा ॾींदव, हक़ सां ॾींदव, ईमान सां ॾींदव, इन में ई पास ऐं फेल आहे अलाह जो। उन खां अलावा वरी अमल बि करिणो आहे, वरी ॿियो पार्ट आहे पेपर जो अमल करणु। पहिरियों पार्ट आहे ईमान, इहो सॼो क्वेश्चन कंपलसरी क्वेश्चन इहो ईमान जो आहे। पोइ उन खां पोइ वरी हूंदो अमल जो पेपर, पोइ उन खां वरी पोइ ॿियो हूंदो मुड़ुसु माण्हू थी
हिन धरतीअ ते हिमत करण जो पेपर त भई तव्हां ज़ालिम जी मदद कई। ऐं चोथों पेपर आहे त जेकॾहिं इन्हीअ ज़ुल्म खे मटाइण में तव्हांखे का तकलीफ़ थिए त मुड़ुसु माण्हू खे मुंहुं ॾियो पुठी ॾेई न भॼंदो। इहो चोथों पेपर कंपलसरी आहे जेको सुभाणे इनशा अलाह ताला मां तव्हांखे उहो पेपर ॿुधाईंदुसि। हींअर असां ब्रेक वठूं था। हिकिड़ी आयत ॿुधाए अलाह पुछे थो अम तसलुम अजरन फ़हम मग़रिम मुस्कलून, छा तव्हां हिननि खां एॾो को जुर्मानो भरायो था जो हे उन जुर्माने में अचे फाथा आहिनि। अम इंदहुमुल ग़ैब फ़हम यक्तुबून, या हिन वटि पंहिंजो ग़ैब आहे जो लिखनि था। अलाह ताला इहे सभु सुवाल असांखां पुछा आहिनि ऐं तव्हांखे क़ुर में पढ़ी सम्झी ऐं इहो ईमान पैदा करिणो आहे। इहे ईमान वारा सुवाल आहिनि। पेपर पहिरियों इहो आहे। इहे आहिनि MCQS क्वेश्चन जिन जो तव्हांखे जवाबु ॾियणो आहे। ऐं इनशा अलाह इहो पहिरियों पेपर त तव्हां पास कंदव, पोइ ॿियों टियों चोथों पेपर वरी मां तव्हांखे पोइ ॾसींदुसि इनशा अलाह। हींअर ब्रेक वठूं था, वरी ब्रेक खां पोइ इनशा अलाह हाज़िर थियूं था। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे जेके 100 सुवाल मूं तव्हांखे ॿुधाया आहिनि, हाणे इन्हनि सुवालनि जे मौज़ू में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके इन सुवालनि खे हल करण में तव्हांखे आसानी कंदी। इहे बि क़ुर में ॾिनल आहिनि शयूं त कीअं तव्हां इन्हनि 100 सुवालनि ते पास थी वञो। पहिरियों पेपर तव्हांजो इहो आहे ईमान जो पेपर। अलाह ताला ॿुधाए थो अऊज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलाह पुछे थो हल अता अलल इंसान हीन मिनल दहर लम यकुन शैयुम मज़कूरा। चए थो इंसान खे ख़बर न आहे त को अहिड़ो टाइम बि हो जो तव्हांजो नालो बि कोन हो। हाणे मिसाल तौरु 100 साल अॻु तव्हां मां कंहिंजो नालो हो, कंहिंखे बि ख़बर कान हुई त इहो ॼमंदो या न ॼमंदो। तंहिंजे करे इहा जो आयो त एॾो इहो ख़ौफ़ माण्हुनि में आयो जो हज़रत उमर थो चवे त लई त हा तम्त ऐं लई तनी लम अकुन शइ मज़कूरा। चए थो काश आऊं इहा जेको का शइ अॼु बि न हुजां हा। माना छा आहे कान सल्फ़ ख़ौफ़ में अज़वजल व शिदत कल्क़ में लहज़ा वक़ूफ़ इमाम अलाह। माना इहे सभु ड्रिजनि पिया त हाणे अलाह जो असांखां हिसाब वठो, अलाह जे आॾो अची बीहंदासीं त चऊं त यतमन्नून अन्नहुम लम यख़्लुक़ू, त चऊं पिया काश असांखे अलाह पैदा ई न करे हा, असांखे अलाह पैदा ई न करे हा। त तंहिंजे करे इहे ड्रिजूं कंदा हुआ त हाणे जो हिसाब असांखां अलाह वठंदो इन खां बहितर हो त चए थो न त को ज़माने में तव्हां हुआ ई कोन। चए थो काश असां न हुजूं हा त इहे हिसाब किताब ॾियणो कोन पए हा। तंहिंजे करे अलाह फरमाए थो इन्ना अंज़रनाकुम अज़ाबन क़रीबा। चए थो असां तव्हांखे ख़बरदार था कयूं इहो क़यामत में जेको जहनम वारो अज़ाब वेझो आहे। योम यंज़ुरुल मरउ मा क़दमत यदा, ऐं हर इंसानु ॾिसंदो पंहिंजे एमाल नामे खे जेको हुते पहुतो अथसि, जेका रिज़ल्ट अथसि। भई यकूल काफ़िर या लई तनी कुंतु तरबा, त काफ़िर चवंदो काश मां मिटी हुजां, पैदा ई न थियां हा। ॾिठव क़ुर बि इहा ॻाल्हि थो करे। चए थो इन्ना ख़लक़नल इंसान में नुतफ़तिन अमशाजिन, ऐं पोइ हिकिड़े इंसान खे असां हिकिड़े कतरे मां पैदा कयो आहे। नब्तली आज़माइश वास्ते फजालनाऊ समीअन बसीरा। इन आज़माइश जे पेपर में वेहण जे लाइ असां हिन खे कन बि ॾिना आहिनि ऐं अखियूं बि ॾिनियूं आहिनि त जीअं पेपर करे। वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालत मिन तीन, असां इन इंसान खे मिटीअ मां ठाहियो आहे। कहिड़ी मिटी? 105 अंसर सभु मिटीअ में आहिनि। ऐं पोइ मिटीअ में ठाहिण खां पोइ उन जेको ॾिसो न इंसान जो इहो सॼो जेको डिज़ाइन आहे पाणीअ जे हिकु फुड़े में न, पाणीअ जे उन फुड़े जे अंदरि हिकु ज़रड़ीअ में आहे सॼी डिज़ाइन। अखियूं कीअं थींदसि, चप कीअं थींदसि, कीअं ठहंदो, रंग कहिड़ो थींदसि, ख़ुदा जी कुदरत आहे। पोइ उहा जेको ज़रड़ो आहे सुम जलनाहु नुतफ़तिन फ़ी करार मकीन, पोइ ठका करे उनखे वञी रहम में कंहिं जाइ ते उहो ज़रड़ी उछलाए थो। जॾहिं ज़रड़ी उछलाए थो त उनजूं इहे मुख़्तलिफ़ शिकिलियूं आहिनि। पहिरीं सफ़ा ज़रड़ी आहे, पोइ वधंदो थो वञे, डिवाइड थींदो थो वञे, ऐं इहो थिए थो। इहो सॼो जेको आहे प्रोसेस अलाह ताला चए थो सुम ख़लक़ना नुतफ़तन अलक़तन, पोइ चए थो इहो ज़रड़ी गोश्त जो ॻंढिड़ो थिए थी। पोइ ख़लक़नल अलक़तल मुदग़तन, पोइ हिन गोश्त जे ॻंढिड़े पहिरीं हॾा था ठहनि असांजा। ऐं फ़लक़नल मुदग़त इज़ामन, ऐं उन मां हॾा ठहनि था। पोइ कसऊनल इज़ाम लहमा, पोइ वरी उनजे मथां गोश्त चाढ़ायूं था। सुम अंशा
ना ख़ल्क़न आख़रीन। पोइ जॾहिं ॿाहिरि निकिरे थो, उनजी शिकिली मटियल हूंदी आहे। ऐं ॾिसो न, पहिरीं सफ़ा ज़रड़ो आहे, पोइ आस्ते 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 उनजी हीअ थी थो वञे, ऐं पोइ जॾहिं ॿाहिरि निकिरे थो त तबारक अल्लाह अहसनुल ख़ालिक़ीन, बरकत भरी अलाह जी ज़ात आहे जो अहिड़ी शुकिल सां इनखे पैदा थो करे। अलाह जो शुक्र आहे। पहिरीं ॾिसो न छा हो, हिकिड़ी ज़रड़ी, वरी रत जो दिॻ, आस्ते आस्ते वॾो, वरी हॾा, वरी मथां गोश्त थो ठहे, पोइ सुहिणो करे थो। पोइ अलाह फरमाए थो वल्लाहु ख़लक़कुम, अलाह ई तव्हांखे पैदा कयो आहे, सुम यतवफ़ाकुम, पोइ तव्हांखे मौत ॾींदो। व मिनकुम मई युरद्दु इला अर्ज़िलिल उमिर, पोइ तव्हां मां के वरी एॾा पोढ़ा थी वेंदा, लिकई ला यालम बाद इल्मन शैया, जो हुननि खे एॾो इल्मु हासिलु करण खां पोइ का यादि ई न रहंदो। हाणे मां हाणे 74 साल, हाणे मूं में उहा शइ डिक्लाइन शुरू थी वई आहे, त कंहिं शइ खां ॾिसो न, हींअर हिकु ॿ आयतूं मूंखे विसरी वयूं, माना न करे सघियुसि, इहा अचे थी। इन अलाह अलीमुन क़दीर, अलाह हर शइ ॼाणे थो। हे आहे न, ॾिसो हाणे हे वेठो आहे, हू नओं ॼावल ॿारु आहे, हे सफ़ा पोइड़ो आहे, जंहिंखे हींअर हाफ़्ज़ो कोन्हे को। पोइ इहो छा थींदो, सेकेंड स्टेज छा आहे इन जी, सुम इन्नकुम बाद ज़ालिक लमय्यतून, पोइ इन स्टेज खां पोइ तव्हां मरी वेंदव। ऐं पोइ वरी छा थींदो, वरी थर्ड स्टेज कहिड़ी आहे, सुम इन्नकुम यौमल क़ियामत तुबसून, ऐं पोइ तव्हां क़यामत जे ॾींहं ते वरी उथी खड़ा थींदव। हाणे कीअं उथी खड़ा थींदव, ॾिसो अलाह ताला जिस्म नओं ठाहींदो, ऐं हीअ जेको असांजी हीअ डिज़ाइन आहे उहा चेंज थी वेंदी। जिस्म शायदि उनजो साइज़ वॾी हूंदी, ऐं उन में को हूंदी, ऐं असांजा जेके हे सेंसर्स आहिनि पेन जा, उहे बि तेज़ थी वेंदा। छाकाणि त जेकॾहिं जहन्नम में वेंदा त वधीक जेको आहे सो अज़ाब फील थींदो, जे जन्नत में वेंदा त वधीक मज़ो ईंदो। हाणे बि शइ थधो पाणी पियूं था, मज़ो अचे थो, को फ्रूट खाऊं, लेकिन उते उहो मज़े जी सेंसर तेज़ थी वेंदा, इंजॉयमेंट तव्हां ॾाढी कंदव। तंहिंजे करे हीअ जेको असांजो हीअ जिस्म आहे न, इन जी का अहमियत कान्हे का। हिंदू तंहिंजे करे साड़े था छॾनि, असां ॻारे था छॾियूं, ॿई असां कमु साॻियो था कयूं। हू साड़े था छॾनि ऐं असां ॻारे था छॾियूं, लेकिन जेको असां पैदा थींदासीं उन डिफरेंट बनावट में थींदा। पोइ चए थो क़यामत ॾींहं ते तव्हांखे कढियो वेंदो। बाक़ी असां तव्हांखे इन्ना हदैनाहु सबील, असां तव्हांखे रस्तो ॾेखारियो आहे। कहिड़ो, ग़लति कयो सही कयो, इमा शाकिर इमा कुफूरा, अॼु सम्झ में अचेव त अलाह जो शुकुरु कयो या अलाह जो कुफुर कयो। इना आतना लिल काफ़रीन सलासिल व अगलाल व सईरा, असां काफ़रनि जे लाइ वॾा वॾा कड़नि वारियूं ज़ंजीरियूं ऐं बाहि तयारु करे रखी आहे। जेको फेल थो थिए उन जी इहा इनखे सज़ा मिलंदी। इन में हे लिखे थो कुर्तुबी तफ़सीर में त जम बैन शाकिर वल कुफूर वलम यकुल शकूरा व इमा कफ़ूरा मां इज्तिमा फ़ी सीगा, इन में माना मुबालगे जो इन सीगो कयो आहे इन ॻाल्हि में। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह जी एॾियुनि नेमतुनि जो कुफुर जेको अब्द करे थो, त इहो वॾो जेको आहे सो इहो पंहिंजो कुफुर करे थो। ऐं उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, इन जो हदीस जो तर्जुमो आहे त जेको आहे सो कान नास यहदू, जेके हिकिड़ो चए थी जेको हर इंसानु सुबुह जो उथे थो, फबा या नफ़्सहू, उहो पंहिंजे पाण खे विकिणे थो, विकिण वारो हूंदो आहे, या उन खे आज़ादु कंदो आहे या इन खे ॿधाईंदो आहे। इहो इंसानु पाण कहिड़ो अमल थो करे, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल अबरार, पोइ जेके भलारा जन्नत में पहुचंदा, यशरबून मिन कासिन, ऐं उहे जेके आहिनि से प्यालनि में पीअंदा, कान मिज़ाज हुआ काफ़ूरा, उन जो असेंस काफ़ूर जो हूंदो। ऐं नई यशरब या इबादुल्लाह युफ़जिरून तफ़जीरा, ऐं चश्मा हूंदा जंहिंमां अलाह जा बाना पीअंदा, ऐं उहो पाणी अहिड़ो हूंदो जो वही जिथे पहुचंदा उते वही चश्मो हली ईंदो। उहे केरु आहिनि, छा कंदा हुआ, यूफ़ून बिन नज़र, इहे जेके आहिनि से अलाह सां जेका बास कंदा हुआ उहो पूरो कंदा। हाणे बास जो मतिलबु इहो न आहे त अलाह सां बार्गेनिंग कयो। मिसाल तौरु मां चयुमि अलाह साईं जे मुंहिंजो पुटु पास थींदो त पोइ मां देॻ भतई लाइ, इहो जाइज़ कोन्हे, इहो इस्लाम में जाइज़ न आहे, बार्गेनिंग जाइज़ न आहे। हिते नज़र जी माना आहे त माण्हू बग़ैर बार्गेनिंग जेका शइ बासे, त पंहिंजो अलाह साईं मां हाणे जेको आहे न हर जुमे ते निमाज़ ते वेंदुसि, इहो नज़ुरु आहे, इनखे पुकारियो अलाह साईं हाणे मां ग़रीबनि, हाणे मां ज़कात ॾींदुसि। पर बार्गेनिंग खां मना आहे इस्लाम में। रसूल फरमायो त अलाह सां माना जेकॾहिं पुटु तुंहिंजो पास न थियो त माना देॻ छुटी न अलाह जी, अलाह वेठो निहारे त हाणे कोन थो करे, इहो ग़लति आहे।
सो यूफ़ून बिन नज़र, जेकॾहिं अलाह सां का तव्हां बास बासियो था उनखे पूरो कनि था। व यख़ाफ़ून यौमन कान शरो मुस्तिरा, इहे अलाह वारा उन ॾींहं खां डिॼनि था जंहिं ॾींहुं उन जी सख़्ती हूंदी। व युतीमून ताम अला हुबिही मिसकीन व यतीम वसीरा, ऐं मिसकीननि खे खाधो खाराइनि था अलाह जे मोहबत में, मिसकीननि खे, यतीमनि खे ऐं क़ैदियुनि खे। उन खां पोइ फरमायो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अयु सदक़त आज़म, चई त इहो जेको सदको आहे अजर जे एतबार सां कहिड़ो वॾो आहे। पाण फरमायूं त जॾहिं तूं सदको करीं त इन हाल में हुजी जो तंदुरुस्त हुजी पर कंजूस हुजी, ऐं वरी ड्रिजी त मां ग़रीब न थी वञा, ऐं तव्हांखे माल मिलण जी उमेद बि हुजे त, पर पोइ उहो उन जो सदको वधीक आहे। बाक़ी ईअं न थिए त हाणे जॾहिं मरण वारो आहीं ऐं मरी त पोइ चए मां हेॾो माल छॾियो आहे, अदा फलाणे खे हेतिरो ॾियो, फलाणे खे हेतिरो ॾियो, जेको सो इहो सदको कोन्हे को। सदको आहे जॾहिं तूं पाण अंत सदक अंत सहीन शहीन तक्षल फ़कुर, कंजूस बि हुजी ऐं सिहतमंद बि हुजी, ऐं ख़ुदि तोखे ड्रिज थिए त जेकॾहिं हे ॾींहुं ॾिस त मथां मां ग़रीब थी वञा, इहो सदको ॾियणु वधि में वधि आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं हू छा था चवनि, इन मां नुतमिकुम वजहिल्लाह, बाबा असां तव्हांखे ॾियूं था या खारायूं था अलाह जे लाइ, ला नुरीद मिनकुम जज़ाऊं वला शुकूरा, असां इन लाइ नथा तव्हांखे ॾियूं त असांजो तव्हांजे मथां अहसान थिए या तव्हां असांखे इहो शुकुरु कयो। माना इहो कंहिंखे, माना इन मां छा ख़बर पई त कंहिंखे ॾियणु उन खां पोइ चवनि त अदा दुआ कजांइ, इहो जाइज़ कोन्हे, माना तव्हां बदिलो था वठो। तंहिंजे करे चुप करे ॾियो, ऐं इन जे करे ईअं न त अदा तव्हां असांखे वोट ॾिजो। हाणे जेके 5-5 हज़ार विराइनि था न माण्हुनि में, अलाह करे ईअं केरु न करे, अदा हे वठो 5,000 तव्हां असांखे वोट ॾिनो आहे, इनशा वरी ॾिजो त तव्हांजी ख़िदमत कंदा रहंदासीं। इहो गुनाह थी वेंदो, इहो हराम थी वेंदो जेकॾहिं इहे लफ़्ज़ कहिड़ो ॻाल्हाईंदो, छो त तव्हां घर मां त कोन था ॾियो। तंहिंजे करे चवनि था त असां अलाह जे इन मां नुतमिकुम, असीं तव्हांखे ॾियूं था खारायूं था लिवजह लाइ, अलाह जे करे, ला नुरीद मिनकुम, असां तव्हां खां नथा घुरूं जज़ाऊं त पोइ असांखे वोट ॾिजो या तव्हां असांजो को जज़ा तव्हांखे ॾियूं, वला शुकुर आहे, न असांजो शुकुरु। तंहिंजे करे बीबी आयशा रज़ी अलाह ताला अनहा जॾहिं कंहिं ॾे को ग़रीब ॾे का शइ मोकिलींदी त जेका माई खणी वेंदी उनखे चई त ॾिस त दुआ त कोन था कनि मूंखे, पोइ मोटी अची चवंदी न दुआ कोन कयनि त चई शुकुरु आहे मुंहिंजो सदको बची वियो, पर चवंदी त हा हीअं पियूं चवनि त अलाह साईं ख़ुशि रखेसि अलाह, त वरी पाण हथ खणी साॻी दुआ उन लाइ कंदी त मुंहिंजे सदके मां माइनस न थिए। इना नख़ाफ़ में रबिना यौमन अबूसन कम तरे, अची भई अलाह जे करे तव्हांखे खारायूं था, असां त अलाह खां डिॼूं था उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं हिसाबु किताबु थींदो। तंहिंजे करे जेको आहे सो हे अचे थो, इबिन तई में अचे थो त फमन तलब मिनल फ़ुक़रा दुआ सना ख़रज मिन हाज़ी आया, चए थो जेको कंहिं फ़क़ीर खे ॾेई वरी चए थो दुआ कजांइ या मुंहिंजी तारीफ़ कर, इन जो इहो सदको क़बूल न आहे। लिहाज़ा कान त आयशा इज़ अरसल ते ला क़ौमी हदियत, इहा जेका हदीस ॿुधाई मां, इहे इबिन ते मजमूअ फ़ताह मां इहो खयों आहे। अलाह फरमाए थो त पोइ इहो जेको ॾींहुं आहे न, उन जे बारे में अलाह फरमाए थो फ़वक़ाहुमुल्लाह शर्र ज़ालिकल यौम, पोइ अहिड़नि माण्हुनि खे उन क़यामत जे ॾींहं जी मुसीबत खां बचाईंदो, लक़ाहुम नज़रतूं व सुरूरा, ऐं उन जे आल्टरनेट में हिननि खे ॾींदो ख़ुशी ऐं पंहिंजो सुहिणाई। व जज़ाहुम बिमा सबरू, इहा इन्हनि खे बदिलो मिले थो जो इन्हनि सबुरु कयो, जन्नतूं हरीरा, रेशम जा कपिड़ा ऐं बाग़ात, अलाह फरमाए थो त असीं उनखे इन जे बदिले में ॾींदासीं। हाणे इन ते जेको आहे सो इन ते केतिरियूं तफ़सीरूं आयूं आहिनि त जेको आहे न जज़ाहुम बिमा सबरू जन्नतूं हरीरा, माना इन्हनि जेको सबुरु कयो पोइ असां इनखे ॾींदासीं बाग़ात ऐं माना रेशम जा कपिड़ा। इन्हनि में काल अबू सुलेमान चए थो त बिमा सबरु, छाजो सबुरु, अला तुर्क शहवात फ़ी दुनिया, इन्हनि सबुरु कयो बुराईअ खां बचण जे लाइ, ऐं इन शहवात खे तुर्क कयूं दुनिया में, इहो आहे सबुरु। ऐं वरी जेको आहे सो ॿिए फरमायो आहे त दख़ल फ़ी ज़ालिक सबुरु अला कुल मुसीबा, ऐं जे थो त ॿियो आहे त का तकलीफ़ अचे थी इन ते सबुरु करणु, ऐं मिसाल तौरु फ़क़ति माल ज़ाया थी वियो आहे, मौत हमीम कंहिं दोस्त गुज़ारे वियो आहे या को क़रीब वारो गुज़ारे वियो आहे, ऐं जेको आहे सो
ॿी का तकलीफ़, जिस्मानी तकलीफ़, को मर्ज़, इन्हनि ते सबुरु जेको आहे इहो इन जो हुकुम आहे, अलाह फ़रमाए थो। ऐं पोइ जन्नत में वेंदा, अलाह फ़रमाए थो त मुत्तक़ीन फ़ीहा अलल अराइक, ऐं पोइ उहे जन्नत में पलंगनि ते वेठा हूंदा, ला यरउन फ़ीहा शम्सूं वला ज़महरीरा, उते न उन्हनि माना टेम्परेचर मोतदिल हूंदो, न सर्दी हूंदी न गर्मी हूंदी। व दानियत अलैहा ज़िलाल हुआ, ऐं जेके फ्रूट आहिनि उन्हनि जा जेके छुॻा उहे वेझा हूंदा, ज़ुलियत कुतूफ़ा तज़लीला, माना उहे उनखे फ्रूट वग़ैरह उथी पटणा कोन पवंदा, न को वण ते चढ़नि त किरनि, हर शइ उते वेठे वेठे उनखे मिलंदी। युताफ़ अलहिम बि आनियतन मिन फ़िज़ा, ऐं हुननि जो जेको बि गिलासिस हूंदा न जेके शीशे जा, उनजो जेको बेस हूंदो उहो हूंदो चांदी। हाणे जेको असां वटि जेको इहो क्रिस्टल गिलास ठहे थो न, मां तव्हांखे ॾेखारियां थो, इहो असली इन जो बेस आहे वारी। वॉट इज़ द गिलास मेड ऑफ? एक्चुअली सैंड 70%, सोडा 15% ऐं लाइम स्टोन 10%। असां जेके क्रिस्टल गिलास ठहे थो, इहो आउं स्विट्ज़रलैंड में ठहंदो ॾिसी आयुसि। माना वारी आहिनि, उन में थोरो सोडा मिलाइनि ऐं थोरो लाइम स्टोन मिलाइनि, पर 70% वारी। पोइ उन छा कयो, वारीअ में उहे शयूं मिलाए उनखे तपाई, फस्ट क्लास हिकिड़ो क्रिस्टल निकितो, पोइ उन जी उहो शेप ठाहिनि था। इहो पंहिंजो न, सॉरी स्विट्ज़रलैंड में न, इहो पंहिंजो इहो इटली जो शहरु आहे पंहिंजो, जेको इहो पाणीअ में अंदरि आहे, मां हाणे नथो अचे यादि, उहो मां पाण ॾिसी आयुसि। सो अलाह ताला फ़रमाए थो त उते जेको युताफ़ अलहिम बि आनियतिन मिन फ़िज़तिन, उहो जेको हुननि जा हलो हा मूंखे इहो थोरो थकिजी बि पिया, हाणे पंहिंजो ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम। हीअ आख़िरी सेगमेंट आहे, तव्हां बि थकिजी पिया हूंदव, अलाह ताला तव्हांखे हिमत ॾींदो त तव्हां ॿुधंदव। ॻाल्हि हले पई त हिकिड़ो जेको शीशे जा गिलास हूंदा न जन्नत में, त मां अर्ज़ु पियो कयो त मां जेको आहे सो इटलीअ जे शहर में इहो मां ॾिठो त इहो शीशो कीअं पिए ठाहिनि। ऐं हिते छा थो अलाह साईं चवे त युताफ़ अलहिम बि आनियतिन मिन फ़िज़तियूं व अक़वाबिन कानत कवारीरा, माना शीशे जा गिलास हूंदा, लेकिन जो बेस मटीरियल हूंदो कवारीर मिन फ़िज़तिन क़दुरु उहा तक़दीर, माना उहे जो बेस मटीरियल बजाए वारीअ जे चांदी हूंदी। हाणे तव्हां ॿुधायो त जेको मां जेको इहो क्रिस्टल गिलास ठहे थो, तंहिंमें 70% वारी आहे, ऐं पंहिंजो 10% जेको आहे सो लाइम स्टोन आहे, ऐं जेको आहे सो 10% हिन में आहे, इहे जेको मां ॾेखारी आहे पिक्चर, सोडा ऐश, हिन मां इहो ठहे थो, लेकिन हुन जो जेको बेस हूंदो चांदी हूंदी। हाणे अंदाज़ो लॻायो त हे जेके क्रिस्टल केॾा सुहिणा ठहनि था वारीअ वारा, पर वारीअ जा जेकॾहिं चांदीअ जा दाणा हूंदा त छा शइ ठही हूंदी। इहो थो अलाह चवे। अलाह खे कहिड़ी ज़रूरत आहे जो चए त मां हिनखे चांदीअ मां थो ठाहियां, छाकाणि ख़बर आहे त इंसानु तरक़ी कंदो, उनखे ख़बर आहे त क्रिस्टल छा मां थो ठहे। पहिरीं त क्रिस्टल हुआ ई कोन दुनिया में, जॾहिं हीअ आहे त हाणे ई खुली आहे न, त क्रिस्टल मां जे जाइ ते बेस मटीरियल वारीअ जाइ ते चांदी आहे, जेको मां तव्हांखे शिकिल ॾेखारी। उहो युस्कोन फ़ी आहे कासन कान मिज़ा ज़ंजबीला, ऐं उन्हनि प्यालनि में पीअंदा, ऐं इहा शइ जंहिंजो एसेंस हूंदो ज़ंजबीला, इहो हिकिड़ो एसेंस आहे, जीअं असां वटि एसेंस हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ शयुनि जा। ऐननि फ़िया तुसमा सलसबीला, चश्मा जंहिंजो नालो आहे सलसबीला। यतूफ़ अलहिम विलदानुन मुख़ल्लदून, उते जेके सर्वंट सर्व कंदा उहे वॾी उमिरि जा कोन थींदा त पोढ़ा थींदा झुकंदा। इज़ा रही तुम हसिब तुम लू लू मंसूरा, बल्कि उहे अहिड़ा ख़ूबसूरत हूंदा जो तव्हां सम्झंदव त ॼण मोती टिरियल पखिड़ियनि। वैज़ा रही त सुम रही त नईम मुल्कनि कबीरा, ऐं तव्हांखे जन्नत जेका मिलंदी जेका एरिया हूंदी, वेठो निहारियो एॾी वॾी हूंदी जेका तमामु घणी, ऐं चवनि था त एॾी वॾी जन्नत मिलंदी जीअं कंहिं वॾे हिन दुनिया में को बादशाह गुज़रियो आहे उनजी एरिया खां 10 दफ़ा वधीक। तंहिंजे करे सुबुह शाम उते अलाह जे वलियुनि खे टूअर थी कराई वञे सननि प्रॉपर्टी जी, त अञा ताईं क़यामत ताईं उहा अञा हुनजी एरियाऊं कोन थियूं खुटनि, पिया था घुमनि। उन खां पोइ अचे थो त इहे जेके नौकर हूंदा उहे हीरनि मोतियुनि वांगुरु हूंदा, त चए थो
उमर बिल मुक़बिल त तामिल चए थो थोरो सोचो त अदा हाजी वस ख़दम हे नौकरनि एॾा हूंदा सुठा फमा ज़न कबिल मख़दूमिन पोइ जंहिंजी ही ख़िदमत कनि था उहा उनजी पोज़ीशन छा हूंदी। ॾिसो कमाल आहे त इहे जेके नौकर ॼण मोती हूंदा टिड़ियल इहे त तव्हांजी ख़िदमत करण वारा पर जंहिंजी ख़िदमत कनि था छा उनजो हाल हूंदो। ला शक अन हाल व नईम आज़म व आला इन्हनि जी कंडीशन आज़म ऐं आला हूंदी। जन अलाह व इयाक मिन अहल ज़ालिक नईम चए थो दुआ घुरऊं त अलाह ऐं असांखे इन जेको आहे सो नेमत में असांखे इहा नेमत ॾिए जेको अलाह ॻाल्हि करे थो। अलहिम सियाब सुंदसिन ख़ुदरुनि ऐं जेके रेशम जा कपिड़ा पातल हूंदा हुआ इस्तबिरकुन ऐं हे कपिड़नि जा मुख़्तलिफ़ क़िस्मनि के माना थुल्हा के सना साए रंग जा हुलू असावर मिन फिदतिन ऐं पोइ हुननि खे जेकॾहिं ख़ूबसूरत लाइ के हिननि खे इहे पंहिंजो कंगण बि पातल हूंदा व सकाहुम रबुम शराबनि तहूरा ऐं अलाह हुननि खे पाक जेको आहे शराब पीआरींदो। इन हाज़ा कान लकुम जज़ाऊं इहा आहे तव्हांजे वास्ते बदिलो वकान सयूकुम मशकूरा ऐं तव्हां जेके अमल करे पास थिया इहो आहे इन जो शुकुर अदा अलाह माना इनखे अलाह चए थो असां तव्हांजो इहो क़बूलु कयो। इना नहु नज़ल नल अलई कल क़ुर तंज़ीला असां तव्हां ॾे क़ुर शरीफ़ थोरो थोरो करे लाथो तंहिंजे करे जीअं तव्हांखे सम्झ में अचे फसबिर तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुर त थोरो इन लाइ लाथो जो जीअं लहे पियो थो अमल पियो थिए न। हाणे यकदमि सॼो क़ुर जिब्राइल इस्लाम खणी अचे हा त माण्हू मुंझी पवनि हा। हिकिड़ी आयत लथी वरी हालात ते वरी ॿी आयत लथी त हिकिड़ी सिचुएशन क्रिएट थी आहे वरी उनखे हल करण लाइ आयत लथी त इन आहिस्ते आहिस्ते करे सॼो क़ुर लथो। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे चयो त तव्हां बि क़ुर खे पढ़ो पर एतिरो तेज़ न पढ़ो जो तव्हां सम्झो न त असीं छा था पढ़ूं। तंहिंजे करे फरमाईं त को बि माण्हू ए साहबियो तव्हांखे अरबी अचे थी लेकिन 3 ॾींहंनि खां अॻु में क़ुर जो ख़त्मो न कयो जे ईअं कंदव त माना तव्हां कुझु कोन सम्झंदव त तव्हां पढ़ो छा वेठा ऐं असलु मक़सदु आहे त मालूम करणु त अलाह छा थो चवे। फसबिर हुकुम रबिक तंहिंजे करे तव्हां अलाह जे हिननि हुकुमनि ते मुड़ुसु माण्हू थी सब्रु कयो। वला तुतियो मिनू आसमऊं कफ़ूरा ऐं इन मामले में जेके गुनाहगार आहिनि काफ़र आहिनि या नाश उन्हनि जे पोयां न हलो। वज़किर इस्म रबिक बुकरतो असीला अलाह जो ज़िक्र कर सुबुह ऐं शाम प मिन लईल फसजुद लहू ऐं राति जो बि तहजद में निमाज़ पढ़ प सभु हू लईलनि तवीला ऐं अलाह जी ज़िक्र कर अलाह जी तस्बीह कर डिघी राति ख़ासि तौरु रमज़ान में। इन हाउला युहिबूनल आजलत बाक़ी ॿिया माण्हू आहिनि उहे चवंदा बसि हाणे ई कुझु मिले जन्नत जो इंतज़ारु केरु कंदो। हाणे ई बसि पैसो मिले त हाणे ई मिले इज़त मिले त हाणे ई मिले ॾोकड़ मिलनि पेजारा मिलनि हराम जूं शयूं मिलनि भई यज़रून अलवरा ऐं हराम जूं शयूं वरी मथे गिलास शराब जो रखी वरी डांसूं कनि वरी उहे वरी यूट्यूब ते अची वञनि बसि छा कजे। इन हाउला युहिबूनल आजला हिननि खे खपे तकड़ वारियूं शयूं जल्द जल्द भई यज़रून वराहम योमन सकीला ऐं वरी उछलाए था छॾनि पुठीअ भर जेको ॾींहुं ईंदो जेको ॾुखियो ॾींहुं आहे उनजी हिनखे परवाह कान्हे का। अलाह फरमाए थो नहन ख़लक नाहूं व शदद ना असरहूं चए थो असां हिनखे पैदा कयो ऐं हिनजा जॉइंट बि असां मज़बूत कया आहिनि। हाणे जॉइंट कीअं आहिनि तव्हां ॾिसो न हे जेके जॉइंट आहिनि पाण में ॻंढियल ई कोन्हनि के हाणे इहे कीअं था बीहनि इन ते टंग कीअं थी बीह सघे। इहा बि टेक्नोलॉजी अलाह जी आहे न त ॾिसो इहे हॾा ॻंढियल कोन्हनि पाण में हिन में विथी आहे ऐं जे विथी घटिजी थी वञे त पोइ गोॾनि में सूरु पइजी थो वञे। हाणे इन्हनि खे कीअं हुन मज़बूत कयो आहे इहा वॾी टेक्नोलॉजी अलाह जी आहे। कीअं अलाह साईं सोचो ऐं असांजूं जेके बि मशीनूं सभु ॻंढियलियूं हूंदियूं आहिनि नट बोल्ट पियल हूंदा अथनि त अलाह ताला फरमाए थो नहन ख़लक नाहुम असां हिनखे पैदा कयो आहे व शदद ना असर हूं असां हिनजे जॉइंटनि खे स्ट्रेंथ कयो आहे मज़बूत कयो आहे। वैज़ा शेना बदल न अमसाऊं त जेकॾहिं असीं चाहियूं त इंसान ख़तमु करे का ॿी शइ आणे सघूं था। ऐं पोइ उन खां अलाह फरमाए थो अयह सबुल इंसान अलन नजमा इज़ाम चए थो त छा हिंदू सम्झनि था त असीं छाड़े छॾींदासीं त पोइ इन्हनि जा हॾा करे ऐं असीं गॾु कोन कंदासीं। या मुस्लमान जेके चवंदा असां जिस्म ॻारे छॾियो क़बर में विझी ॻाल्हि साॻी ॿई साॻियो कमु था कनि हू साड़नि था हे ॻारनि था त पोइ अलाह अचे थो छा इंसानु सम्झे थो मां हॾा जमा न कंदुसि भल क़ादरीन अला अन सवीह बनाना चए थो न सिर्फ़ु इहे मां इहो कंदुसि पर जेके तव्हांजूं फिंगर प्रिंट्स आहिनि न इहे बि मां क्रिएट कंदुसि। फिंगर प्रिंट्स बि वापसि हाणे जेके हींअर त असांजी हिन उमिरि में फिंगर प्रिंट ज़रे गॾु ख़तमु थी वञे बैंक वारनि हणी हणी बीहंदा आहियूं कोन्हे अलाह चए थो मरण खां पोइ मां इहे तव्हांजा जेके जेको चए थो नुसवीह बनान इहे असां इहे ठाहींदासीं। इन हाज़ी तज़किरा चए थो हीअ तव्हां अलाह जो ज़िक्र ॿुधो था ऐं
ही अलाह जो ज़िक्र आहे। फ़मन शाह तख़ज़ इला रबी सबीला, पोइ हाणे जंहिंजी मर्ज़ी आहे न इन क़ुर खे पढ़ी ऐं रब जो रस्तो वठे। वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह, लेकिन इहो बि तव्हांजे हथ में कोन्हे, इहो बि अलाह चाहे। उहो बि अलाह खां घुरो, अलाह खां हिदायत घुरो। इहदिन सिरातल मुस्तक़ीम, सचे दिलि सां घुरो। अलहम शरीफ़ में त जीअं तव्हांखे किन क़ुर जे पढ़ण जी अलाह ताला ताईं दिलि में मंशा विझे। इन अलाह कान अलीमन हकीमा युदखिल मन यशा फी रहमती, जंहिंखे चाहे पंहिंजी रहमत में दाख़िल करे थो। वज़ालिमीन आदलहम अज़ाबन अलीमा, जेके अलाह जे दीन ते नथा हलनि, जेके ज़ालिम आहिनि, शिरक कनि था, उन लाइ अलाह ताला अज़ाब अलीम तयारु कयो आहे। असीं चऊं था इहदिन सिरातल मुस्तक़ीम, चऊं था न, चओ न अलाह खे त इहदिन सिरातल मुस्तक़ीम, त पोइ अलाह तव्हांखे चवंदो। तंहिंजे करे हिन जी माना आहे रहनुमाई करणु। माना इहदे जी माना छा आहे, यानी जहाँ पहुचना है उस मंज़िल की राह बताना और चलाना। हाणे इहा मां तॾहिं चवां थो त हिंदुनि जे वेदनि में बि उहे आयतूं आहिनि तक़रीबन जेके क़ुर वारी। मिसाल तौरु असीं चऊं था इहदिन सिरातल मुस्तक़ीम, हमारे सीधे रास्ते की तरफ़ रहनुमाई फरमा, त हो वेद में अचे थो हमको हमारे फ़ाइदे के लिए सीधे रास्ते पे लॻा। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो के माण्हू आहिनि अलाह खां वादो, अलाह हाणे दुआऊं घुरंदा रमज़ान में, छा चवंदा, व मिनहुम मन आहद अल्लाह लैन आताना मिन फज़ली, चवंदा त अलाह साईं हाणे जे तूं असांखे न ही ॾींदे माल या हे ॾींदे, ल नसदक़न वल नकूनन मिन सालिहीन, त असां इन्हीअ माल मां तुंहिंजे रस्ते में घणो गच ख़र्चु कंदासीं ऐं पोइ असां नेक थी वेंदासीं। पोइ अलाह फरमाए थो त हलो दुआ घुरनि, फलम मां आताहूं मिन फज़ली, पोइ अचे थो मां उहा जेका दुआ घुरनि, मां दौलत ॾिनीमान, माल ॾिनोमान, या कोर्ट जा फ़ैसिला कराए ॾिनामनि, बख़लू बि वरी कंजूस थी विया, व त वलो ऐं पुठी ॾिनऊं, उहा मोरिज़ुनि पंहिंजे वाइदनि तां फिरी विया। ॾिसो क़ुर केॾो चिटो कीअं थो हलाए असांखे। आकबहुम निफ़ाक़न फ़ी कुलूबिम इला योमुल क़ियामत, ऐं इन जी सज़ा मिले थी इला योम यलकूनहू बिमा अख़लफ़ुल्लाह मा वादहू, हे अलाह खां जेके फिरी वञनि था, इन जी सज़ा आहे त इन जे दिलि में निफ़ाक़ पवंदो क़यामत ताईं। व बिमा कानू यक्ज़बून, जो कूड़ हयनि। अचे थो आयत मुनाफ़िक़ सलासा, मुनाफ़िक़ जूं टे निशानियूं आहिनि। इज़ा हदस कज़ब, जॾहिं ॻाल्हाईंदो कूड़ हणंदो, विज़ा ओत में न ख़ान, ऐं अमानत में ठगी कंदो। रिश्वत वठणु अमानत में ठगी आहे, पैसा खाइणु अमानत में ठगी आहे। वैज़ा वद अख़लफ़, ऐं जेको वाइदो करे फिरी वेंदो। हाणे सियासतदान वाइदा था कनि न, त मां हिन जो पेट फाड़ींदुसि, आउं हिन खां सभु हराम जो पैसो कढंदुसि। हाणे भाकुर पाए वेठा हे पिया चवनि त हे जेके तव्हांजा लंडन में प्रॉपर्टी आहे असां वापसि आणींदासीं, हाणे भाकुर पाए वेठा आहिनि। इहे मुनाफ़िक़ आहिनि, वद जेके वद अख़लफ़ जेको वाइदो करे फिरी था वञनि। वरी तव्हां हे तर्जुमो ॿुधो, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह सां रिवायत आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुनाफ़िक़ जूं टे निशानियूं आहिनि। जेकॾहिं गुफ़्तगू करे त कूड़ हणे, झूठ बोले, जब अमानत दी जाए तो उसमें ख़यानत करे, जब वादा करे तो उसके ख़िलाफ़ करे। तंहिंजे करे चओ कुल उहो क़ादिर अला ऐं यबस अलैकुम अज़ाबन मिन फ़ौक़िकुम, चओ नबी साईं तूं हुनखे सम्झाए त अलाह वटि पावर आहे जो तव्हांखे आसमान मां अज़ाब मोकिले, उहो मिन तहत अर्जुलिम, या तव्हांजे पेरनि खां अज़ाब कढे, उहो यल्ज़बिकुम शीयन, या तव्हांखे पाण में विढ़ाए, फ़िरका वारे क्रिएट करे पाण खे विढ़ाए, यूज़ी कबाद में बास बैद, ऐं हिक ॿिए खे तव्हांखे टार्चर कराए। असां वटि फ़िरका थी विया आहिनि न, वेहण में देरी कोन कंदा। उनज़ुर कईफ़ नुसरफ़ुल आयात लअल्लहुम यफ़क़हून, ॾिसो अलाह ताला पंहिंजूं आयतूं कीअं थो खोले खोले बयानु करे त जीअं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे। ऐं उन खां पोइ हा अंतुम हाउलाए तुदऊन लितुनफ़िकू फ़ी सबीलिल्लाह, अलाह चए थो तव्हां ई आहियो न जिन खे हिदायत कई वञे थी, क़ुर में चए वञे थो त अलाह जे रस्ते में ग़रीबनि खे ॾियो। फ़मिनकुम मन यबख़ुल, ऐं तव्हां वरी केतिरा सख़्तु कंजूस थी था वञनि। वमन यबख़ुल फ़इन्नमा यबख़ुल अन नफ़्सी, जेको इहो कंजूसी करे थो न, इहा कंजूसी पंहिंजे जिस्म ते पंहिंजे नफ़्स लाइ पाण करे थो। वल्लाहु गनीयुन, अलाह वटि सभु कुझु आहे, गनी आहे। अंतुमुल फ़ुक़रा, तव्हां जेको आहियो सो अलाह वटि जा, तव्हां आहियो अलाह जा फ़क़ीर, अलाह जे आॾो। तंहिंजे करे जेको आहे सो जेको मूं पढ़ियो त इन्हनि जी सज़ा छा आहे, फ़आक़बहुम निफ़ाक़न फ़ी कुलूबिहिम इला योम यलकूनहू, इन्हनि खे निफ़ाक़ जी सज़ा मिलंदी इन्हनि जे दिलनि में उन ॾींहं ताईं, यलकूनहू जो क़यामत ॾींहं ते हाज़ुर थींदा, बिमा अख़लफ़ुल्लाह, अलाह सां वाइदो करे फिरी विया, मवादहू व बिमा कानू यक्ज़िबून, ऐं इन्हीअ जे लाइ जेका हिननि इहो कूड़ हयो। हाणे जेको प्रोग्राम आहे, अलाह ताला मां खां दुआ घुरां थो त अलाह साईं असांखे सम्झ था फ़रमाए।
हे निज क़ुर पेश कयो आहे, न कंहिं मौलवीअ जी ॻाल्हि आहे, न को का तक़रीर आहे। मां हिन जी ॾिसो, मां हिन जी मफ़हूम बयानु कयो आहे, अखर ब अखर मूं माना कान कई आहे जो मूंखे चइजो। मां हिन आयतुनि जो हिकिड़ो सवली सिंधीअ में तर्जुमानी कई आहे, तर्जुमो कोन कयो अथमि, तर्जुमानी कई अथमि। त जीअं अलाह चवे छा थो, त जीअं तव्हां ताईं सवली सिंधी। शाह लतीफ़ बि ईअं कयो आहे न, शाह लतीफ़ छा थो चए, चए थो जे तो बेत भायासीं आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया सिंधी पार ॾे। त हुन बि कंहिं आयत जी तर्जुमानी कई आहे न, जेकॾहिं चए थो त ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया, तॾहिं तो पिया विचा विला ॾींहड़ा। हाणे इहा माना आहे आयत जी। हाणे आयत जी लफ़्ज़ी माना त कोन्हे, पर हुन बि आयत जो मफ़हूम अदा कयो आहे, शाह लतीफ़ फरमाए थो। सम्झो न साईं, त ॾातार त तूं ॿिया मिड़ई मङणा, मींहं मुदाइता वसणा सदा वसी। मींहं मुदाइता वसण जो मतिलबु आहे त जॾहिं को अलाह जो वली जहिड़ो आहे त ओॾी महिल दुआ करे सघे थो, पर अलाह त हिन जे मरण खां पोइ बि मौजूदु आहे न। त मींहं मुदाइता वसणा सदा वसी तूं, त अलाह त उनखे न मौत अचे थो न छा, उहो त हुनजा हर वक़्तु अवेलेबल आहे। लेकिन जेकॾहिं को ज़िंदा अलाह जो वली आहे त वञणु खपे, उन खां दुआ घुराइणु खपे। पर वलीअ जूं 4 निशानियूं तव्हांखे मूं ॿुधायूं आहिनि, 5 निशानियूं ॿुधायूं अथमि। ऐं जेके चओ त मां उनखे रिपीट कयां, नंबर 1 इहे सभु असां अलाह जे रसूल मां कयूं आहिनि। नंबर 1, अलाह जो वली आम कपिड़ा पाईंदो। छो त हिकिड़ो शख़्स आयो रसूल सां वेठो हो सहाबनि में, त अचे चई त अयुकुम मुहम्मद, तव्हां में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु आहे। जे अॼोके दौर वांगुरु पीर हुजे हा त नबी साईं खे मथे विहारनि हा, वॾो पटको, सावा कपिड़ा, ऐं ॿिया वरी टंगुनि खे पिया ज़ोर ॾियनि हा, ॿिया कम कनि हा। न, कोन सुञाणे सघियो त हिननि में अलाह जो रसूल केरु आहे। त पोइ कंहिं चयो त हे जेको अछे रंग वारो टेक ॾियो वेठो इहो अलाह साईं नबी आहे। पहिरियों त अलाह जो वली आम कपिड़ा पाईंदो। उन खां पोइ ॿियो आहे त अलाह जे वली कोन को धंधो कंदो हूंदो। नबी करीम ॿकरियूं चारियूं सभु कुझु कयो। मां तव्हांखे ॿुधायां थो त जेके बि वॾा वॾा इमाम गुज़रिया आहिनि, सभिनी कोन को धंधो कयो आहे। हता के जेके किन नबीन बि धंधो कयो आहे। के पंहिंजो जेको टोपियूं ठाहींदा हुआ, जेके अलाह जा नबी वॾा गुज़रिया आहिनि। तंहिंजे करे जेको आहे सो अहिड़ा वली तव्हांखे मिलनि। ऐं ॿियो त जेको खाईंदा गॾिजी खाईंदो, तव्हां सां गॾु खाईंदो। ईअं त हुन लाइ गोश्त थींदा, वरी मुरीदनि जे लाइ वरी छोलनि जो भत। त इहे जेकॾहिं अहिड़ा तव्हांखे मिलनि था, उन खां दुआऊं घुरो। तंहिंजे करे अलाह पाक असांखे तव्हांखे सम्झा था फरमाए। इनशाअल्लाह सुभाणे वरी तव्हांजे लाइ हाज़ुरु थींदासीं। ऐं सुभाणे मां उहे 4 पेपर खणी ईंदुसि जेके क़ुर मां कंपलसरी पास थियणु। हिकिड़ो ईमान जो पेपर जंहिंमें 100 सुवाल आहे, इन खे पास करिणो आहे। वरी ॿिया 3 पेपर ॿिया आहिनि, उहो मां तव्हांखे। ऐं इहे 4 पेपर वरी क़ुर में नंढड़ी आयत में ॾिना अथसि, हे 4 पेपर में पास थींदव, कंहिं हिक में फेल थींदव त तव्हां जहन्नम में वेंदव। सुभाणे रबिक रबिल इज़्ज़त अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।